सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। आऊँ तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरनी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थी चुको आहियां। उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो, करार में आहियो न। ऐं हुजण बि घुरिजे, छो त असीं तव्हांजे लाइ दिलि सां दुआऊं कंदा आहियूं ऐं जेके दुआऊं दिलि सां कबियूं आहिनि अॻंदियूं ज़रूरु आहिनि। नओं साल आहे त नयूं उमेदूं, नवां जज़्बा ऐं नई ॻाल्हि हुजणु घुरिजे, नओं गेटअप हुजणु घुरिजे। मां बि थोरो तव्हांखे चेंज लॻंदो हूंदुसि, तब्दील लॻंदो हुउसि। मूं चयो नओं साल आहे त थोरो माण्हू चेंज हुजे। सो इन जे करे तव्हां बि पंहिंजो पाण खे थोरो तब्दील ज़रूरु कजो। साॻा माण्हू न रहो ऐं थोरो चेंज हुजणु ज़रूरी आहे। पर आउं वरी इन ॻाल्हि में वरी इहा ॻाल्हि बि कंडे छॾींदो त जेकी तव्हां में मुस्बत शयूं आहिनि उहे तब्दील करण जी ज़रूरत न आहे। जेकॾहिं तव्हांखे कोई चवे थो, मूंखे त किन माण्हुनि जो त सुठो नथो लॻे, इन करे तूं ईअं थी वञु। जेकॾहिं कोई तव्हांखे चए थो तव्हां सुठा था लॻो त तव्हां उन जी ॻाल्हि ते ज़रूरु यकीन कजो ऐं पंहिंजो पाण सां ॻाल्हाइजो, पंहिंजो पाण खे ॾिसिजो। के शयूं आहिनि जेकी न बदिलाइणु घुरिजनि, न तब्दील करणु घुरिजनि। हर शइ मटिजण वारी न आहे। तब्दीली ज़िंदगी जो अणिठुर जुज़ आहे, पर हर शइ बि न मटिजे। ऐं के शयूं जेकी सुठा गुण आहिनि तव्हां में, सुठियूं ख़सलतूं आहिनि, सुठियूं ॻाल्हियूं आहिनि, सुठा रवैया आहिनि, उहे तव्हां कॾहिं बि न बदिलाइजो, महिरबानी करे। सो नओं साल आहे ऐं पुराणो हाल आहे, इहा ॻाल्हि वरी ईअं कयूं पाण। छो त कैलेंडर बदिलियो आहे, तारीख़ मटिजी आहे, अॼु टियों ॾींहुं आहे ख़ैरनि सां नए साल जो। ऐं रोज़ु सुबुह जो सिजु ईअं उभिरे थो, राति जो वरी चंड उभिरे थो, सिजु लहे थो, चंड उभिरे थो। रोज़ु साॻी ॻाल्हि आहे, पर बसि ॻाल्हि इहा आहे त ॿुधण में ऐं लिखण में, चवण में नओं साल अची वियो आहे। सो उहे सूर साॻा ऐं उहे पूर साॻा, उहे ई ॻाल्हियूं साॻियूं, पर वरी बि नए साल खे इन जे करे पाण ख़ुशामदीद कंदा आहियूं, भलीकार चवंदा आहियूं त मन को हेल बहारी अचे, मन का हेल, मन खे का मुसरत अचे, मन हेल को करार अचे, हेल का ख़ुशहाली अचे, हेल खे सुखिया सताब थियूं। अलाह कंदो, अलाह में उमेद आहे। उमिरि त पंहिंजी ॾाढी गुज़री वई आहे, पर कुझु थियो कोन्हे अञा ताईं। इंशाअल्लाह अनक़रीब थींदो। नए साल जो तोहफ़ो तव्हां ॾिठो पए, इमरान ख़ान साहिबु 4 रुपया पेट्रोल वधाए छॾियो। नए साल जो धमाको इहो कयूं, पहिरीं ॻाल्हि इहा। छो त ॿ ॾींहं पंहिंजो प्रोग्राम न हो, त इन करे पाण इन्हनि ॻाल्हियुनि ते बि थोरो फोकस कयूं। 2 ॾींहं शायदि तव्हां बि का शइ नठी हुजे, मतिलबु को इंटरनेट जो या फेसबुक जो, के दोस्त ॾाढा मसरूफ़ हूंदा आहिनि। सो वरी बि उमेद कयूं था त ईंदड़ ॾींहं ॾाढा ॾुखिया जेकी गुज़रनि पिया, उहे ईंदड़ ॾींहं सुठा गुज़रंदा जेकी गुज़री विया आहिनि ॾींहं। सो इन हवाले सां बि तव्हां सां कचहरी वक़्तनि व वक़्तनि कंदा रहंदा आहियूं। पर मौसम जी ख़बर जेकॾहिं तव्हांखे ॾींदा हलूं त मौसमियात काथे अॻकथी कई आहे त पारो पवण वारो आहे, सीउ पवंदो। इन जे करे छो त बरसाति पवंदी सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में, मुख़्तलिफ़ शहरनि में। किथे किथे पवे बि पई थोरी। कराची में बि 2-4 ॾींहं पहिरियां थोरी हल्की बरसाति पई हुई ऐं उन थधि में थोरो इज़ाफ़ो कयो हुयो। हाणे वरी अॼु जॾहिं आउं आयुसि पए स्टूडियोस में प्रोग्राम करण, त ॾिठुमि पए त मौसम झुड़ाली हुई, मौसम भली हुई, बहितरीनु मौसम हुई। माना न घणो सीउ हुयो, न वरी ख़बर आहे त हाणे त सियारे जी मौसम आहे त गर्मी त हूंदी ई कोन्हे। सो ओवरऑल तव्हांजे शहर जी जेका सूरत हाल आहे उहा बि तव्हां असांखे ॿुधाए सघो था। उहा थोरी देरि में वरी तव्हां खां जॾहिं टेलीफोन कॉल्स वठंदासीं त पोइ तव्हां ॿुधाईंदव। सियासी माहौल गरम शरम लॻो पियो आहे ऐं नवाज़ शरीफ़ साहिबु अचणु चाहे थो ऐं कॾहिं न अचणु चाहे थो, ॿई ॻाल्हियूं आहिनि। ऐं वफ़ाक़ी हुकूमत त शहबाज़ शरीफ़ साहिब खे चई छॾियो आहे, हाणे शहबाज़ शरीफ़ साहिबु अचे न त पोइ वरी ॻाल्हि इहा थींदी त पोइ ॿधल तूं हूंदे असां सां गॾु। पोइ ॾिसूं त छा थो थिए। ऐं अब्दुल गफ़ूर हैदरी साहिबु बयानु ॾाढो ज़बरदस्तु आयो आहे। सुबुह सां हेडलाइंस मूं ॾिठियूं पए, उन चयो त शेख रशीद साहिबु ज़बरदस्तु माण्हू आहे, उन में ज़बरदस्तु ख़सलत इहा आहे त हर बूट में फिट थी वेंदो आहे। डायलॉग ॾाढो ज़बरदस्तु लॻो मूंखे। मूं चयो यार इहो तव्हां शेयर कयो, हर बूट में फिट थी वेंदो आहे, हर माण्हू सां गॾु हूंदो आहे, हर हुकूमत में गॾु हूंदो आहे। सो बहरहाल वरी ॾिसूं त शेख रशीद साहिबु अॻिते केतिरो हले थो ॿियनि हुकूमतुनि में, हर माण्हू सां गॾु हूंदो आहे। ऐं कॾहिं वरी जॾहिं वेड़ान थींदी आहे, जॾहिं को अहिड़ो जुलूस निकिरंदो आहे या एहतजाज हूंदो आहे, त पोइ शेख रशीद साहिब खे मूं ॾिठो आहे त मोटरसाइकिल ते भॼी बि वेंदो आहे। वरी ख़बर ई न पवंदी आहे। पोइ मूंखे लॻंदो ईअं आहे त ॼणो को आम माण्हू जीअं न मोटरसाइकिल हलाईंदो आहे, पोइ ईअं आव कंदो आहे, मोटरसाइकिल जे पोयां बि वेही रहंदो आहे, कंहिं न कंहिं खां लिफ्ट वठी वठंदो आहे, माना भॼी वेंदो आहे। ॾाढो ज़बरदस्तु इहा महारत रखे थो। सो इहो थियो सियासी हाल अहिवाल। सो पिंडोरा बाग़ जूं ॻाल्हियूं बि हलनि थियूं त खुलंदो ऐं कुझु वरी मकानी शयूं पिया आहिनि, उहे बि तव्हां डिस्कस कंदासीं। पर कल्ह हिकिड़ो सदमो रसियो असांजे सथ खे, असांखे ॾाढो ॾुखु थियो। नए साल जूं खोड़ सारियूं ख़ुशियूं तव्हांखे मुबारक हुजनि, खोड़ सारा सनिया न्यापा पैगाम भला तव्हां ताईं पहुता हूंदा, पर किन दोस्तनि खे शायदि का ॾुख जी ख़बर बि मिली हुजे नए साल जे स्टार्ट में। असांखे उहा मिली वई। सो असां ॾाढा ॾुखारा थियासीं, छो त असांजे सथ जो, सिंध टीवी जे सथ जो पुराणो साथी, असांजो दोस्त, भलो भाउ, असांजो महिनती वर्कर राहिब ॿपड़ साहिबु असांखां मोकिलाए वियो। राहिब ॿपड़ साहिबु स्पोर्ट्स जी तमामु घणी ॼाण रखंदो हुयो, पाण रांदीगर बि हुयो, रांदि खेॾंदो पियो। ॿुधाइनि था त पाण रांदि खेॾंदे हुनखे दिलि जो दौरो पियो ऐं सखर जे ICU में, सखर जी अस्पताल आहे उते जेको आहे सो हुनखे आंदो वियो, जिते सहूलियतूं न हुजण जे करे ॿुधायो वञे पियो त राहिब ॿपड़ साहिबु दम धणी हवाले कयो। नौजवान माण्हू हुयो
मुंहिंजी उमिरि जो हुयो, मतिलबु मुंहिंजी उमिरि 37-38 साल आहे, त हुनजी एतिरी उमिरि हुई। सो ॾाढो ज़बरदस्त माण्हू हुयो ऐं सुठो लेखक हुयो, सुठो शाइर बि हुयो। ऐं ख़ासि तौर ते सिन टी वी जूं जेकॾहिं तव्हां पुराणियूं डॉक्यूमेंट्रीज़ ॾिठियूं हूंदियूं या रिपोर्ट्स टाइम जेकॾहिं तव्हां ॾिसंदा आहियो सिन टी वी न्यूज़ ते, त रिपोर्ट्स टाइम जो इंचार्ज बि रहियो अॻूणो। ऐं रिपोर्ट्स टाइम में जेका हुन महिनत कई, छो त रिपोर्टर सिर्फ़ु का न का ख़बर मोकिले छॾींदा आहिनि, का न का रिपोर्ट ईअं अहवाली तौरु मोकिले छॾींदा आहिनि, पोइ उनखे सुठे नमूने सां सुठनि लफ़्ज़नि में ऐं सुठे तरीक़े सां पेश करण जो जेको हुनुर हुयो उहो राय ॿपड़ साहिब वटि। राय ॿपड़ साहिबु ॾाढो ज़बरदस्त माण्हू इन जे करे बि हुयो छो त उनखे धरतीअ जो ऊनो हुयो। मूं उनखे ॾिठो पए त सिंधी रांदीगरनि जे बारे में तमामु घणो परेशान रहंदो हुयो त असांजी जेका क़ौमी टीम आहे उन में सिंधी रांदीगर छो नथा अचनि। इन ॻाल्हि खे हर प्लेटफॉर्म ते हू चवंदो हुयो ऐं जिते बि उनखे मौक़ो मिलंदो पंहिंजे प्रोग्रामनि में या किथे बि को वॾो इवेंट हूंदो हुयो त उते जॾहिं बि हिनखे को ख़िताब जे लाइ या ॿ लफ़्ज़ ॻाल्हाइण जे लाइ को चवंदो हुयो त राय ॿपड़ साहिबु इहा ई ॻाल्हि कंदो त बसि सिंधी रांदीगरनि खे क़ौमी टीम में शामिलु कयो वञे। ऐं जॾहिं शाहनवाज़ ॾाणी साहिब खे शामिलु कयो वियो ऐं कुझु उनखां मैचिस में खेॾायो वियो त राय ॿपड़ साहिब जी जेका ख़ुशी हुई उहा ॾिसण वटां हुई। उहो ॾाढो मतिलबु सरहो थियो छो त हुन इहो सोचियो पए त जेका हुन महिनत कई हुई ऐं जेको आवाज़ु उथारियो हुयो उहो आवाज़ु हाणे ॼणो त पहुची वियो उन जॻह ते जिते उनखे पहुचणु घुरिजे आहे। राय ॿपड़ साहिबु मिलण जुलण में बि ॾाढो भलो माण्हू हो, थोरो जज़्बाती बि हूंदो हुयो ऐं उहो जज़्बाती ईअं न हूंदो हुयो, के माण्हू हरभरू जज़्बाती थींदा आहिनि, पर हीअ पंहिंजी ॻाल्हि हक़ जी ॻाल्हि जेका ग़लति ॻाल्हि हूंदी उनखे तस्लीम न कंदो। पोइ भली मां हुजां को हुनजो दोस्त हुजे या हुनजो भाउ हुजे, जेका ॻाल्हि हुनखे सम्झ में ईंदी त इहा ग़लति आहे त हुन ते हू कंप्रोमाइज़ करण वारो माण्हू न हुयो, चवंदो हुयो ग़लति आहीं त ग़लति आहीं, पोइ भली तोखे छा बि थी पवे, नाराज़ थी तॾहिं। पोइ ॾाढो सुठो माण्हू हूंदो हुयो ऐं शाइरी बि ॾाढी सुठी कंदो हुयो। कॾहिं कॾहिं असांखे बि फीडबैक ॾींदो हुयो, छो त मां कॾहिं कॾहिं चवंदो आहियां दाद ॾियण वारा माण्हू जॾहिं दाद ॾींदा आहिनि त पोइ ॻाल्हि ॾाढी वणंदी आहे, सुठी लॻंदी आहे। सो राय ॿपड़ साहिबु कॾहिं कॾहिं सुठो दाद ॾींदड़ माण्हू बि हुयो, ॻाल्हि हुनखे वणंदी हुई त चवंदो पियो। काल्ह असांखां विछड़ी वियो, सिन टी वी जो पूरो सख़्तु ॾुखारो थियो ऐं डॉक्टर अब्दुल करीम राजपर साहिब बि कल्ह इन हवाले सां इहा ॻाल्हि पे कई त राय ॿपड़ साहिबु जेको सिन टी वी न्यूज़ ते कमु कयो आहे उहो कमु सदाईं यादि रखियो वेंदो, उहो साराहण जोॻो आहे। अजीत कुमार आहूजा साहिबु दिल्ली सदमो उनखे पहुतो आहे, ॾुखु थियो उनखे बि, छो त पूरी टीम खे ॾुखु थियो आहे। असां सां गॾु हूंदो हुयो, असां सां गॾु घुमंदो फिरंदो, कचहरियूं कंदो ऐं डिस्कस कंदो, मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते राया ॾींदो, तजिया ॾींदो हुयो। सो इन जे करे जेकी माण्हू गॾु हूंदा आहिनि न उन्हनि जो विछोड़ो वढ ॾेई वेंदो आहे, उन्हनि जो विछोड़ो मारे छॾींदो आहे। सो चवण जो मक़सदु इहो आहे त कॾहिं कॾहिं के माण्हू बीमार थी मरंदा आहिनि, के माण्हू इलाही तवील अलालत खां पोइ मरी वेंदा आहिनि, गुज़ारे वेंदा आहिनि, उन्हनि जो बि ॾुखु थींदो आहे। पर हीउ जेको अचानक अहिड़े क़िस्म जो को सदमो पहुचंदो आहे जेको माण्हू हलंदड़ फिरंदड़ घुमंदड़ फिरंदड़ हुजे। चवनि था त हिकु राति अॻु लाड़काणे में शादी जी तकरीब हुई, उते राय ॿपड़ साहिबु वॾा चर्चा कया दोस्तनि सां, वॾा भोग ठका थिया ऐं उनखां पोइ सभिनी दोस्तनि खे दावत ॾिनई त तव्हां मुंहिंजे शहर में अचो। पोइ कुझु दोस्तनि खे कराची वापसि वञिणो हुयो, कुझु दोस्तनि खे काॾे वञिणो हुयो, सो न वञी सघिया। बहरहाल चवनि था त ॾाढो ख़ुशि हुयो, ठीकु हुयो, बहितर हुयो। अचानक सुबुह सां हुनजे मरण जी ख़बर पई त ॾाढो ॾुखु थियो। नौजवानीअ जो मौत ऐं ॿियो वरी अचानक मौत, इहो वॾो सदमो ॾेई वेंदो आहे। सो आउं पाण ॾुखारो थी वियुसि, अखियूं अश्कबार थी वियूं, छो त के घड़ियूं जिन सां घारियल हूंदियूं आहिनि उहे घड़ियूं यादि ईंदियूं आहिनि, पोइ उहे पल यादि ईंदा आहिनि। पोइ अलाह साईं राय ॿपड़ साहिब खे जन्नत फिरदौस में जॻह अता फ़रमाए ऐं नौजवानीअ जो जेको मौत हूंदो आहे उहो वढ ॾेई वेंदो आहे, उहो सूरु ॾेई वेंदो आहे, सदमो ॾेई वेंदो आहे पंहिंजनि खे, पंहिंजनि मिटनि खे, अम्मा खे, बाबा खे, वनीअ खे, बचनि खे, भाइरनि खे, सभिनी खे अलाह साईं सब्र जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। असीं बि साबरीन थी करे रब जी रज़ा में राज़ी आहियूं। सो वरी चवण जो मक़सदु इहो आहे तव्हां सभिनी जे लाइ त दुनिया ऐं हीअ काइनात, हीअ ज़िंदगी, हीअ जेका आहे न सा इहा अखिचुंब जो खेल आहे कल्ह हुयो, कल्ह माना हाणे जीअं पाण आहे इरशाद जागीरानी। कॾहिं ईअं चयो हसंदर साहिबु चवंदो हुयो त आहे मां हू थियण में या हुयो थियण में देरि न लॻंदी आहे। अॼु माण्हू आहे सुभाणे हुयो, इहो जॾहिं लक़ब अची वेंदो हिन में देरि न लॻंदी आहे। सो सुठा सुठा कमु कयो, सुठी सुठी कचहरी कयो, सुठो पंहिंजे वतन जे लाइ, पंहिंजे देश जे लाइ, पंहिंजी मिटीअ जे लाइ को कमु करे छॾियो त जीअं तव्हांखे सदाईं यादि रखियो वञे, सुठनि लफ़्ज़नि में यादि रखियो वञे। असां पंहिंजी ज़िंदगी जेका गुज़ारियूं था न ईअं पंहिंजे लेखे, अलाह जे आसिरे में माण्हू हले पर कुझु करे, पोइ जॾहिं कुझु करे वेंदो त पोइ उहो माण्हू यादि रखियो वेंदो। उहो माण्हू सदाईं तारीख़ जे सुहिणनि ऐं सुनहरनि वर्कनि में लिखियो वेंदो जिन माण्हुनि कुझु कयो आहे। बाक़ी जेकॾहिं कुझु नथा कयो, रुॻो खाई पी ईअं गुज़ारे था वञो त इहो गुज़ारणु तव्हांजो कम जो न आहे। सो गुज़ारियो त भरपूर तरीक़े सां गुज़ारियो ऐं सुठो थी गुज़ारियो ऐं सुठाईअ जी तरफ़ अचो, भलाईअ जी तरफ़ अचो। यार अलाए छो मां ॾुखारो थी वियो आहियां। सो ज़िंदगी ॾाढी मुख़्तसिर आहे, प्यार वंडियो, मुहबतूं वंडियो, देरि न कयो ॿिली, परचाव कयो जिन सां तव्हां रुठल आहियो। अॼोको प्रोग्राम ॾाढो सुठो थींदो, सुठा कलाम तव्हांखे ॿुधाईंदासीं,
कुझु कराची जा इशूज़ बि हूंदा, कुझु दिलि जूं ॻाल्हियूं बि हूंदियूं ऐं तव्हां सां गॾु शाइरी मतिलबु आउं ॿुधाईंदुसि, कुझु शाइर दोस्त बि हूंदो त उन सां कोशिशि कंदासीं त रूह रियाण कयूं शाइरीअ जी। मोटी ईंदासीं हिकिड़े वक़्फ़े खां पोइ। तव्हां असांजो थोरो इंतज़ारु कजो, ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु वरी तव्हांखे भलीकार चऊं था। अॼु 3 जनवरी आहे, सूमर जो ॾींहुं आहे, वर्किंग डे आहे, पहिरियों ॾींहुं आहे हफ़्ते जो ऐं अॼोको प्रोग्राम ॾाढो सुहिणो करे पेश कंदासीं। उमेद इहा आहे। मुज़ महिमान असांजे स्टूडियोज़ में पहुची चुका आहिनि, उनजो तारीफ़ तव्हां सां कराईंदो न। सभ खां पहिरियां जेका शख़्सियत आहे उहा सुठी तर्जीह निगार आहे, मतिलबु मुख़्तलिफ़ मामलनि ते सुठी राय ॾेई सघे थो ऐं पंहिंजी ॻाल्हि पे रखी सघे थो, मशवरा बि ॾेई सघे थो ऐं ईंदड़ मुस्तक़बिल ॿुधाए सघे थो इन ॻाल्हि खां पोइ थींदो छा, इन कम खां पोइ छा थियण वारो आहे। अहिड़ा माण्हू जेकी अॻकथी कंदा आहिनि, सो इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त उन्हनि जो दिमाग़ु, उन्हनि जो ज़हन अॻ में ई एतिरो सोचींदो रहंदो आहे। सो अॼु असां सां गॾु सुठो तर्जीह निगार कराची लाइन्स ते हुन सां ॻाल्हाईंदासीं। कराची जा जेकी मामला मसइला आहिनि, कराची जी ट्रांसपोर्ट आहे, पाणी न आहे, ॿिया जेकी मामला आहिनि, हर पार्टी चवे थी त कराची असांजी आहे, आख़िर कंहिंजी आहे, कराची असांजी आहे हूअं त। सो भलीकार चऊं था। नासिर कुरैशी साहब हमारे साथ हैं। जी नासिर साहब कैसे हैं? ठीक हैं, बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए, थैंक यू सो मच, आपने टाइम निकाला। ऐं ॿी जेका महिमान शख़्सियत आहे उहा सुठी शाइर आहे, सुठो शाइर आहे, सुठी शाइर शख़्सियत आहे ईअं चवां। असांजे प्रोग्राम में ईंदो रहंदो आहे, सुठा ख़्याल वंडींदो आहे ऐं अॼु बि असांजे प्रोग्राम में आहे। मुख़्तलिफ़ फ़नकार हुन जी शाइरी ॻाई आहे, ॾाढो सुठो शाइर आहे, बहितरीनु शाइर आहे ऐं पाण वरी ज़ात जो बि शाइर आहे। सो अशरफ शाइर साहब असां सां गॾु आहे, हुनखे भलीकार चऊं था। साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह जा करम, तव्हां ॿुधायो त साईं वॾी महिरबानी, लख थोरा आऊं बिल्कुलु ठीकु आहियां, अलाह साईं जो करम आहे। सो लख थोरा तव्हां प्रोग्राम में आहियो। लोक फ़नकार आहे, अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में घुराई आहे, ॾाढो सुठो ॻाईंदी आहे। मूं त हुनखे काफ़ी भेरा मुख़्तलिफ़ चैनल्स ते ॾिठो पए, मतिलबु यूट्यूब चैनल्स ते ॾिठो पए, CDs में हुनखे ॿुधो पए, बिल्कुलु हू बहू ॼण त फ़ौज़िया सुमरो ॻाए थी। कुझु वक़्तु पहिरियां जॾहिं हुनजा कलाम नवां आया त मूं कुझु रक्षाउनि में या किथे होटल्स में या किथे हुनजो आवाज़ु ने ॿुधो त मूं सोचियो पए त हीउ फ़ौज़िया सुमरो जो गानो मूं कॾहिं ॿुधो न आहे, भला हीउ कॾहिं ॻायो हुयो न। सो पोइ मूंखे ख़बर पई त फ़ौज़िया सुमरो न आहे, इहा बिल्कुलु हुनजे आवाज़ सां मुशाहिबत रखंदा आहिनि, उनजो ई आवाज़ु ॼण लॻंदो आहे हीअ आहे सुरैया सुमरो। सो ॾाढी सुठी फ़नकार आहे, लोक फ़नकार आहे। अॼु ख़ुशबख़्ती आहे त असां सां गॾु आहे, अॼु उनखे पाण ॿुधंदासीं। असां सां प्रोग्राम में मौजूदु आहे, उनखे वेलकम चऊं था। अस्सलाम वालेकुम अदी, कीअं आहियो? वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो, लख तोरा। सो गुफ्तगू जो आगाज़ जेको कयूं था वो नासिर साहब खां कयूं था। नासिर साहब, कराची की जो कंडीशन है वो देख रहे हैं आप, माशाल्लाह से पानी भी नहीं है और ट्रांसपोर्ट का मसला भी है और भी बहुत सारे मामले हैं, तो क्या कहेंगे इस पर? कौन करेगा कराची की मतलब देखभाल? कराची के जो मसाइल हैं वो इतने छोटे से नहीं है जितने दो लफ्जों में आपने बयान किए। कराची तो के मसाइल सुबह सुबह के टाइम में ज़्यादा प्रेशर ना दें जी, परेशानियाँ ज़्यादा ना बताएं, थोड़ी थोड़ी सी बातें बताएं, थोड़ी थोड़ी बात कर लेते हैं। देखें, कराची जिन हालात से गुजरा है और कराची में जो कुछ, हम कराची के रहने वाले कोई भी ज़बान बोलता हो, हमने जो कुछ देखा है वो अल्लाह ना करे कि हम अब दोबारा देखें। सही जी, सबसे पहले तो हम ये दुआ करें। अच्छा, वो दोबारा देखें, अल्लाह ना करे कि हम दोबारा देखें। अच्छा, दूसरी बात यह है कि कराची के जो मसाइल हैं उनका सही मानों में इदराक या उनको समझा नहीं गया। अच्छा, उनके रूट्स पे हम नहीं गए। उसका नतीजा ये निकला कि आज भी हम कॉम्प्लिकेशन का शिकार हैं, हम एक दूसरे से मशकूक हैं। हम कराची के रहने वाले, कराची में देखिए, जो कराची शहर की अगर हिस्ट्री लेते हैं तो कराची में जो पहले से आबाद थे, हमारे सिंधी बोलने वाले हमारे भाई थे, हमारे बलूची बोलने वाले भाई थे, वो सन ऑफ सॉइल थे। उसके बाद यहाँ लोग आते गए, उर्दू बोलने वाले भी हमारे भाई आए हैं, हमारे पंजाब से भी लोग आए, पूरे पाकिस्तान से मिनी पाकिस्तान है कराची। तो दुनिया में सब जगह यही होता है। दुनिया के जिन शहरों में, बड़े शहरों में, मुल्कों से, मुल्क के अंदरूनी इलाकों से लोग वहाँ आते हैं, माइग्रेट करते हैं, वहाँ काम करते हैं, वहाँ की तरक्की में अपना हिस्सा डालते हैं और वो शहर जगमगाते हैं। सही। हमारे शहर की बदकिस्मती ये है कि हमने तस्लीम नहीं किया एक दूसरे को। एक तो पहला पहलू ये है। सही। दूसरी बात ये कि जो निज़ाम दुनिया के बड़े मुल्कों में होता है उसको चलाने के लिए मास ट्रांजिट निज़ाम नहीं है, पानी का सिस्टम नहीं है, हम फैसिलिटीज़ नहीं दे पाते, हमारा सिस्टम डिलीवर नहीं कर रहा है। उसका नतीजा ये निकलता है कि फ्रस्ट्रेशन पैदा होती है। जब फ्रस्ट्रेशन होती है तो एथनिक ग्रुप बनते हैं, हम एक दूसरे के खिलाफ जाते हैं। उसके लिए ज़रूरी है कि हमें रूट्स पे जाके उन मसाइल को हल करना चाहिए। वो सिस्टम लाना चाहिए दुनिया के तरक्की याफ्ता मुल्कों में। न्यूयॉर्क में जैसा है, इवन हमारे पड़ोसी मुल्क के जो कैपिटल है वहाँ तो चीफ मिनिस्टर है, कोई झगड़ा नहीं है।
वहाँ नारा लगाया जाता है कि हिंदू मुस्लिम सिख ईसाई आपस में सब भाई भाई, वाह, और हम लोग जो हैं एक खुदा एक रसूल एक कुरान एक दीन के मानने वाले, हम एक दूसरे के खिलाफ हो जाते हैं। सही, वहाँ मुख्तलिफ खुदाओं के मानने वाले मिलके अपने शहर को तरक्की देते हैं, और जब तरक्की देते हैं तो ये बनता है कि 200 यूनिट बिजली के माफ़ हो जाते हैं, हाँ, हर शहरी के लिए फ्री हो जाते हैं। वहाँ ट्रांसपोर्ट जो है ख़वातीन के लिए फ्री हो जाती है, सही, उसमें कोई भी ज़बान सीनियर बोलने वाला सिटीजन्स के लिए भी फ्री हो जाती है सीनियर बहुत सारी चीज़ें। सही, जी हाँ। सही, तो ये सब चीज़ें जो है हम अपने शहर में ला सकते हैं। इसके लिए सिर्फ हमें रूट्स पे जाके जो काज हैं उनको ख़त्म करना सही, होगा, सही, और ऐसे डिसीजन जिन डिसीजन से हमारे शहर को नुकसान होता है सही, उससे गुरेज करें। हमने एक तंजीम बनाई है जो मुख्तलिफ जमातें मुख्तलिफ छोटी छोटी पार्टियों ने मिलकर बनाई अच्छा, है। आपने एक अलग से तंजीम बनाई। जी हाँ, हम पहले एक तंजीम के तहत काम कर रहे थे, उसका नाम था शहरी हुकूमत, और उसमें मैं प्रेसिडेंट की हैसियत से काम कर रहा था। सही, लेकिन अब मुख्तलिफ जमातों ने मिल के उसमें हर जबान के बोलने वाले हर वो तरह सियासी जमातों ने मिलकर बनाया या दूसरी जमातें? उसमें आप यूँ कह सकते हैं कि सियासी जमातें भी हैं, अच्छा। उसमें NGOs भी हैं, अच्छा, क्योंकि ये प्योर सियासत नहीं है। ये अच्छा। कराची की जब हम मसाइल की बात करते हैं ये सही, सियासत नहीं है, सही। इसको लोग सियासत की तरफ सही। ले जाते हैं। मेरा नहीं ख्याल है सही, सही, कि हमें उससे सियासी फ़ायदा उठाना चाहिए, बल्कि हमें उन मसाइल को हल करके शहर के निज़ाम को बेहतर बनाना चाहिए। सही, सही। बजाय तो क्या इसके समझते हैं, अपनी मदद आप तहत वो काम करेंगे आप, या हुकूमती कोई हेल्प वगैरह की जरूरत होगी, या देखिए, हुकूमती कोई नुमाइंदा भी उसमें है? सिस्टम तो हुकूमत ही नाफिज कर सकती है। सही, सिस्टम जो या है हुकूमत को जगाने के लिए काम कर रहे हैं आप? हुकूमत को कि भाई जगाने के आंख लिए, खोलें भाई, उनको मोटिवेट करने नया के साल लिए। आया है, हाँ? जी जी जी, और यूं भी कि देखें कब तक हम इस हाल में रहेंगे। सही। हमें अपने हाल को बदलना चाहिए, अपने मामलात को ठीक करना चाहिए, हमें एक दूसरे के साथ मिल के रहना सही। चाहिए। और ये कराची सबका है, हम क्यों झगड़ा करते हैं कि इसका है और इसका नहीं है? सही, ये सबका है, ये बड़ा शहर है, ये बाप है। सही, ये शहर जो है, ये बाप के लिए सब भाई बराबर होते हैं, सब सही। बच्चे बराबर होते हैं, सही। सबको अपनी आगोश में ले सही। लेता है। तो हम इस शहर को तरक्की दें, उसके वसाइल बढ़ेंगे, हम सबके लिए वसाइल बढ़ेंगे, सही बात। हम सबकी जिंदगियां बेहतर होंगी, हम सबका हक है इस शहर पर, फ्यूचर अच्छा होगा। फ्यूचर अच्छा हो। सही बात है, सही बात है। सही शायर साहब, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? छो त मां तव्हांखे शायर साहिबु चयो आहे त मतां कुझु सम्झे त अधु जो नालो वरितो अथई, तव्हां ज़ातिया शायर आहियो। बिल्कुलु ज़ातिया शाइरी। मतां कुझु यार कीअं थो ॻाल्हाए शायर बाबा? जॾहिं शुरू में जॾहिं शाइरी कई तो दिसरे खे जॾहिं ख़बर पई हाँ। तो ज़ात जो भी कोई शाइर आहे या सभु फनकार ईअं पुछंदा त पोइ इहो जॾहिं नई ऐं वरी मज़े जी ॻाल्हि इहा आहे त किथे किथे कॾहिं कॾहिं कंहिं CD में या किथे वीडियो में माण्हू लिखंदा हूंदा न, या लिखिजी ईंदो हूंदो शायर अशरफ शायर, चवंदा यार चरियान ॿ चकर शायर लिखो अथऊं। इहा ख़बर थोरी हूंदी त हाणे ज़ात जो बि शाइर आहे। हा न, मूं जहिड़ो माण्हू ॾिसंदो चवंदा यार ॾिसो प्रूफ ग़लती आहे, कोई ॾिसे बि कोन थो, ॿ चकर शायर, शायर और अशरफ शायर। शाइरी करे थो उन हवाले सां शाइर आहे, पर ईअं न आहे त उनजी जेको ज़ात बि शाइर आहे। सही सही सही, इहा माण्हू खे घटि ख़बर आहे त शायर बि ज़ात जा शायर न आहिनि। पोइ असांजी मरूम फौजिया समरो वाज़े कयो हा हा, हिकिड़े गीत में त जेको अशरफ शाइर जो गीत तव्हांखे ॿुधायां त पहिरियों जेको ज़ात जो बि शाइर आहे। अच्छा, जी, पोइ वाज़े कयो। उन खां पोइ काफ़ी क्लियर थी वई ॻाल्हि इहा। अच्छा, अञा ताईं माण्हू तव्हां त शायर आहियो, ठीकु आहे, मञोसीं, पर तव्हांजे घर जा ॿिया भाती भाइर या मिट कंहिंखे चवंदा हूंदा साईं केरु आहियो, शायर आहियो, त उहो चवंदो मां शायर आहियां, चवंदा शेर ॿुधायो, पोइ छा थींदो? न उहो मुख़्तलिफ़ मुंहिंजा जेके कम्यूनिटी आहे माण्हू कलाक सम्झाइणो साईं मां ज़ाती जो शायर आहियां, इहे इश्यूज़ त थियनि था। मां शायर आहियां, चवंदा साईं शाइरी ॿुधायो, शाइरी ॿुधायो, शाइरी ईअं ॿुधायो। सही सही सही। पोइ हिते केतिरा शाइर आहिनि इन पासे? छो त शाइर आउं ॾिसां थो त हिन पासे असां वारे पासे ॾे घटि आहिनि ज़ात जा शाइर। ज़ाती शाइर सिजावल पासे ॾे आहिनि। सिजावल में असांजी थोरी कम्यूनिटी आहे। अच्छा, बसि इहो सिजावल में ई असां रहूं था। सही। एक्चुअली बाक़ी हूअं ॿुधो आहे त एंसेस्टर्स असांजा वॾा जेके आहिनि उहे मुल्तान जा हुया। अच्छा, मे बि मुल्तान में शाइर ज़ात रहे थी, लाड़काणे में ॿुधोसीं शाइर ज़ात जेका आहे सर रहे थी। सही सही। बाक़ी शाइरी करण वारा उहे घटि आहिनि। शाइरी त मुंहिंजो ई शौक़ु थी वियो। अच्छा, बसि ईअं तव्हां माना हाणे डबल शाइर आहियो? डबल शाइर, ईअं न साईं, कॾहिं कॾहिं PhD थींदी आहे न बाबा, डबल PhD, डबल MA, डबल। सही बिल्कुलु। वाह 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 वाह, ॾाढो सुठो। तव्हां जेको आहे हाणे भला नए कंहिं माना प्रोजेक्ट ते कमु कयो पिया, के गीत के गाना नवां अचनि पिया? छो त आउं ॾिसां थो तव्हां फेसबुक ते ॾाढा सरगर्म आहियो, कंहिं न कंहिं फनकार सां हूंदा ई हूंदा आहियो। बिल्कुलु बिल्कुलु, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। फील्ड छॾणी मुंहिंजी हूअं बेसिकली ऐं सरकारी गवर्नमेंट जॉब कंदो आहियां, टेलीकॉम एजुकेशन ऑफिसर आहियां। सही। ऐं बाक़ी जेका फील्ड ज़ाहिर शुरू कई आहे त जेकॾहिं सुठा सिंगर मौजूदु आहिनि त पोइ असांजो माना कमु करण में मज़ो अचे पियो। सही सही। तव्हां त हाणे ॾिसो पिया त जेका फील्ड अची वई आहे हिकिड़ी मिनिमाइज़ थी वई आहे, हाणे सोशल मीडिया ते अची वई आहे, टिकटॉक में 9 सेकंड 10 सेकंड में माण्हू पंहिंजो मक़सदु थीम जेको ज़ाहिर करे था छॾनि।
शायरी करण थोड़ी हाणे सोलो थी वियो आहे थोरो सहूलियत थी जदत अची वई आहे जदीद तरीक़ा अची विया आहिनि पहिरियां त वरी शाइर लिखी वरी डायरी खणी पुॼंदो हुयो उन पासे जेसीं ताईं फनकार जिते रहंदो हुयो हाणे त व्हाट्सएप जो ज़मानो आहे कलाम लिखो थी कलाम पेची वियो कलाम ॻाइजी बि वियो वरी वापसि रिवर्स हमरा खे मिली वियो ॿुधी वरिती उन वीडियो लॻी वई वरी रिलीज़ बि थी वियो मुख़्तलिफ़ माना उन में तॾहिं माशाल्लाह शाइरी बि हूंदी हुई न उन में ॾाढी महिनत बि करणी पवंदी हुई शाइरी ऐं इहो तव्हां अशरफ शाइर लाइ चओ था या सभिनी शाइर लाइ मतिलबु सभु जेके बि शाइर असांजा तमामु सुठा शाइर आहिनि सही चए थी जॾहिं असांजो सिलेक्शन थींदी हुयूं त ज़ाहिर आहे कुझु सिंगर हुयूं बिन मरूमा फौजिया सुमरो हुई सुरैया सुमरो आहे आदि समीना हूंदी त उहे बाक़ाइदे पंहिंजी शाइरी चेक कंदी हुयूं सही सही जेको मिलियो सो कोन ॻाइबो सही सही हा ज़ाहिर त हा पोइ माना बाक़ाइदे वर्ड्स कटाईंदियूं अॻ में छा हुयो त वरी कुझु फनकार बि महदूद हुया न कुझु फनकार हुया हाणे दर माण्हू फनकार हाणे त जीअं जेको ॾिजे थो न फनकार खे या फनकारा खे तॾहिं हिकिड़ी चीज़ जी मयार पई हूंदी हुई जेॾी महिल हिकिड़ी चीज़ जी मयार हूंदी जॾहिं हिकिड़ो फनकार हूंदा 20 गाननि मां 15 गाननि मां 4 खां 5 गाना सिलेक्ट थींदा हुआ अदी कॾहिं खां तव्हां हिन फील्ड में आहियो केतिरो सुठो जी मूंखे तक़रीबन 20 साल थी विया आहिनि अच्छा अदी फौजिया तॾहिं हुई जी हाँ हयात हुई जी उन खां बाक़ाइदा तव्हां इंस्पायर थियो शागिर्द आहियो छा आहे मामलो छा आहे शागिर्द आहियूं उन खां मुतासिर थियल आहियूं अच्छा सफ़ा उबो अहिड़ो ई आवाज़ इहो त माना कुदरत जो अजीब करिश्मो आहे अञा ताईं इरशाद भाई अदी सुरैया जा गीत माण्हू रखंदा आहिनि पोइ इहे डिबेट शुरू थी वेंदी ओपन डिबेट शुरू थी वेंदी फौजिया जा 2-3 गाना ॻाया अथई न त पोइ इन करे ख़बर न पवंदी आहे माण्हू चवंदा आहिनि त मुख़्तलिफ़ सॉन्ग जेके साॻा गाना बिल्कुलु सेम माना मुंहिंजा बि 2 गाना अहिड़ा ॻाया अथई हिकिड़ो जीअरे मूंखे कोन आहे फौजिया बि ॻायो आहे त सुरैया बि ॻायो आहे नंढपण वारा साथी अहिड़ा फौजिया बि ॻायो आहे त सुरैया बि ॻायो आहे हाणे जॾहिं 2 गाना वॼंदा आहिनि त आऊं इवन आऊं जेको सिर्फ़ु म्यूज़िक खे ॾिसी पोइ डिफरेंशिएट कंदो आहियां सुरैया फनकार त ॾिसो सुरीला बि आहिनि सुठा बि जाम आहिनि पर हर कंहिंजी पंहिंजी हिकिड़ी पसंदि हूंदी आहे न मुंहिंजी नंढड़ी उमिरि खां वठी मां मरूमा फौजिया खे घणो ॿुधंदी हुअसि सही सही तव्हांखे कलाम ॾियण में हिकिड़ो फ़ाइदो आहे को बि शाइर तव्हांखे कलाम ॾेई इहो चई सघे थो मां साईं पुराणो शाइर आहे फौजिया ॻाया आहिनि कलाम ॿुधो भले हा इहो फ़ाइदो पवंदो केरु सुञाणे फौजिया या सुरैया अच्छा फौजिया तव्हांजी ज़ात भाई हुई या रिश्ते में बि लॻंदी तव्हां बि सुमरा आहियो न जी हा मुंहिंजी मतिलबु हिकिड़ो उस्ताद बि हुई वॾी बि हुई ऐं हुनजी एतिराम बि कंदी अॼु ताईं बि आउं जिते बि वेंदी आहियां हालांकि मुंहिंजियूं बि अलाह जी महिरबानी आहे काफ़ी कैसेटूं मूंखे यादि न आहिनि मुंहिंजियूं केतिरियूं कैसेटूं केतिरा कलाम आहिनि पर जिते बि मां वेंदी आहियां कंहिं फंक्शन में अगरि कहिड़े प्रोग्राम में तव्हां पहिरीं मरूमा जो ज़िक्र कंदी आहियां छो जो मूं उन खां ई मुतासिर थियसि उन जे ई हिसाब सां दुनिया जेको आहे पूरी जेके ॿुधण वारा मुंहिंजा उहे ई सम्झंदा आहिनि हीअ फौजिया आहे फौजिया सेम आहे मतिलबु हिकिड़ो उन्हनि मूंखे इहो नालो ॾिनो आहे उहा अलाह जी महिरबानी आहे पर हुनजी मूंखे उस्तादी मिलियल आहे छो जो हुन खां मुतासिर बि हुअसि ऐं आवाज़ सेम थियो आहे मतिलबु हिकिड़ो उहो त कुदरती ॻाल्हि आहे हिकिड़ी पोइ उन्हनि जी ज़िंदगीअ में तव्हांजा एल्बम्स आया उन वक़्त बि जी हा अच्छा मूंखे अशरफ भाई हिकिड़ी ॻाल्हि यादि अची वई जी त स्टार्टिंग में जॾहिं ऑडिशन तॾहिं ऑडिशंस हूंदा हुआ अञा माना सुरैया अञा सिंगर कोन थी पर स्टार्ट करे थी पई उन वक़्तु वरी कंहिंजो एल्बम अचणु वॾी ॻाल्हि कंपनी कंदा ई न हुआ पहिरियां उन ॾींहुं बाय द वे स्टूडियो ते सिजावल में फौजिया सुमरो मौजूदु हुई असां वटि ऐं सुरैया सुमरो आई हुई ऑडिशन ॾियणु त आऊं पहिरीं हुते वेठो सिलेक्शन पे ॿुधायमि यकीन कंदो वरी हेॾा ऑडिशन मूं ॿुधी त हैरान थी वियुसि ऐं हेॾा वञो वरी होॾा वञी उन सिलेक्शन ॿुधियो वरी वञो सुरैया आवाज़ ॿुधा हू मूंखां पुछनि पिया छा छाजे करे परेशानी मूं चयो बाबा सेम फौजिया होॾां वेठी अथव हीअ फौजिया हिते वेठी आहे ऐं नया कलाम वेठो हुनखे ॿुधायां ऐं हेॾां जेका वेठी हुअसि 100% माना मूंखे ज़रिए जो डिफरेंशिएट तव्हां फौजिया सां गॾु हूंदा हा उन ॾींहुं भला ईअं कॾहिं थियो कॾहिं कंहिं कंपनी खां फौजिया नाराज़ थी वञे ऐं कंपनी वारो चए भले न अचो असां सुरैया खां कराए छॾींदासीं 3 कलाम बकाया कीअं कॾहिं थियो ईअं माना दावे तौरु चई छॾियो तूं भले न अचो ईअं थियो हुजे बाक़ी 3 कलाम सुरैया ॻाईंदी फौजिया जे मतिलबु ज़ाहिर करे हिकिड़ी माना ऑक्यूपेशन जेलिसी थी सके थी प्रोफेशनल जेलिसी इंसान खे हूंदी आहे पर यकीन करियो फौजिया कॾहिं बि फील कोन करायो हीअ साम्हूं वेठी आऊं अलाह गवाए मथां रब ॾिसे कॾहिं बि सुरैया कॾहिं बि कोन चयो न उनखे ख़ुशि थियणु खपंदो सफ़ा उबो मूं जहिड़ो आवाज़ कराची में जॾहिं मरूमा जी सफ़ा हालत ख़राबु हुई जॾहिं बिल्कुलु सफ़ा सीरियस हुई न पोइ हिते छो जो हुनखे त दावतूं माशाल्लाह जाम मिलंदियूं हुयूं ऐं आवाम हुनजे लाइ इलाही प्यारु कंदी हुई पोइ जॾहिं बिल्कुलु ॻाइण जहिड़ी न हुई पोइ सीरियस हुई पोइ उते जॾहिं हुन माण्हू दावत खणी विया उते उन इहो ई चयो मरूम त बाबा बसि हाणे आऊं त हली बि नथी सघां पर अॻिते थी सघियां ख़बर न आहे केतिरी मुंहिंजी ज़िंदगी हुजे पर मूंखां पोइ फौजिया आहे अच्छा सुरैया आहे उनखे तव्हां दावत वञी ॾिजो ऐं उनखे तव्हां वठी वञो तव्हांखे मुंहिंजी सुकून लाहींदी सही तस्लीम कंदी हुई फौजिया बिल्कुलु तव्हां अदी फौजिया खे ॾिसंदा हुयो उनखे माना प्रोटोकॉल उनजी मोहबत परस्तार पोइ तव्हां उन वक़्तु सोचींदा हुयो त मूंखे बि एतिरो मक़ाम मिले अहिड़ो
छो त हुन वक़्तु तव्हां नवां हुयो न, हा ज़ाहिरी हुन ॻाल्हि वक़्तु तव्हांजी दिलि जी ख़्वाहिश हूंदी त मूंखे एतिरो मक़ाम मिले, छो त हुनजी ॾाढी अलाह फिल्म जी फॉलोइंग हुई। महिरबानी एतिरो मूंखे ज़हन में कोन्हो एतिरो सोचियो कोन्हो जेतिरो अलाह पाक मूंखे इज़त ॾिनी सही ऐं मुंहिंजे ॿुधण वारनि मूंखे इज़त ॾिनी, उहा अलाह जी महिरबानी आहे सही सही ऐं ॿुधण वारनि जी माशाल्लाह महिरबानी आहे। तव्हांजी वॾी महिरबानी। वरी तव्हां जीअं तव्हां अॼु असांजे प्रोग्राम में आहियो, थोरी देरि में तव्हांखे कलाम ॿुधंदासीं, पर हिकिड़ो नंढो ब्रेक वठंदुसि हिन खां पहिरियां। नाज़रीन तव्हां असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। असां सां गॾु मौज़ूद महिमान नासिर कुरैशी साहिबु, जेको कराची जे मसइलनि ते ॻाल्हाईंदो हुअसि। असां कुझु कचहरी करे चुका आहियूं हुन सां। बाक़ी अशरफ शाइर साहिबु असां शाइरी जे मौज़ूअ ते, ऐं अदी सुरैया असां सां गॾु आहे। त पोइ अदी सुरैया खां दिलि चवे थी त हिन लम्हे हिकिड़ो सुठो कलाम ॿुधूं, पोइ कचहरी कंटिन्यू कयूं था। छा ख़्यालु आहे शाइर साहिबु? ईअं न गीत ॿुधो पहिरीं अदी छा ॿुधाईंदो पहिरियां? जी मुंहिंजो केसर जो गीत आहे, तमामु सुठो गीत आहे, मशहूरु गीत आहे, अशरफ शाइर जी शाइरी आहे, वाह वाह, तव्हांखे ॿुधाईंदासीं। माना शाइर बि गॾु। जी वाह वाह, हिते ई त न लिखियो न हाणे? न न हिते न लिखियो आहे। अच्छा अॻ में लिखियलु आहे, सही आहे। अलाए कहिड़ो मूं खां गुनाह थी वियो।
छा ॻाल्हि कजे अशरफ शायर साहब वरी रोई पियो आहे हिन गाने ते पाण एॾो वॾो गुनाह थी वियो आहे छा चकर मूंखे वाइफ बि चवंदी आहे तोखे लुड़क अॼुकल्ह जाम अचंदा थोरी थोरी ॻाल्हि ते त पोइ यकीन करियो मूंखे जॾहिं बि आऊं ही गानो ॿुधंदो आहियां हक़ीक़त में लुड़क आहे न इहो वाइफ चवंदी आहे लुड़क जाम अचंदा इहो न चवंदी आहे छो था अचनि हिन गाने ते हा उहो छो था अचनि कंहिंखे थो यादि करी हा उहो सुबुह मां जॾहिं नाश्तो बि कयोसीं त उहो मूंखे चयईं लुड़क जेके आहिनि तोखे ज़्यादातर अचनि था त महिरबानी करे चैनल ते लुड़क न लाड़ींदो सही सही मूं चयो मूं त कॾहिं कोन लाड़ी आहिनि त अॼु बि आऊं गानो इहो ॿुधंदो आहियां त पोइ मूंखे लुड़क ईंदा आहिनि हुनजो हिकिड़ो इहो लो न साईं ऑटोमेटिक अची हुनजो हिकिड़ो इहो लो हक़ीक़त में लुड़क आहे न हा लुड़क ज़ाहिर न अचनि हिकिड़ो इहो रस्ते मां कारो चश्मो उथी वञो आहे असांखे ख़बर ई न पई आहे असां सम्झो था किलो था न चश्मो ऐं मुंहिंजो शबे एतिरो को नज़र इशू न आहे बसि ईअं मां त ईअं चयो लुड़क लिकाइण लाइ लुड़क लिकाइण लुड़क लिकाइण जो हिकिड़ो इहो बि माना थी सघे थो बंदोबस्तु न पोइ हिन चश्मे में नज़र अची विया न हाँ ॿियो बरसाति में माण्हू रोअंदा आहिनि त ख़बर न पवंदी त बरसाति आहे रोअनि था सो कुरैशी साहब बात कर रहे थे कि मुख्तलिफ जमायतों को मिला के आपने एक तंजीम बनाई है तो काम स्टार्ट हो चुका है उसका या अभी प्लानिंग्स हैं तकरीबन उसका अनाउंसमेंट हो चुका है और 11 जून को कराची प्रेस क्लब में सही इसकी पहली प्रेस कॉन्फ्रेंस हम लोग कर रहे हैं मुतालबा हमारा यही है सही कि कराची में मेगा सिटी गवर्नमेंट सिस्टम जिस तरह दुनिया के तरक्की याफ्ता मुल्कों में होता है वो लाया जाए अच्छा और उसके तहत तमाम लोगों को हमारे कराची के रहने वाले जितने भी लोग कराची में आबाद हैं सही उनको जायज़ हक जायज़ हिस्सा मिले शिकायत दूर हो और वो शहर की तरक्की में हिस्सा लें सही देखिए बज़ाहिर हमें लगता है कि दुनिया में कौमें एक ही हैं हम चाइनीज़ को कहते हैं चाइनीज़ एक कौम है ऐसा नहीं है चाइनीज़ की अंदर बेशुमार ज़बानें हैं अच्छा मैं चाइनीज़ से मिलता हूँ और मैं देखता हूँ कि जब वो चाइनीज़ में बात कर रहे होते हैं और उसके बाद दूसरे चाइनीज़ जब बात करते हैं तो वो समझ नहीं पाते हैं अच्छा और जब मैंने उनसे पूछा कि ऐसा क्यों है तो उन्होंने कहा कि हमारी इलाकाई ज़बानें अलग अलग हैं चाइनीज़ हमारी नेशनल लैंग्वेज है अच्छा अच्छा तो उनमें कोई यानी वो चीज़ें जो हमारे यहाँ महसूस होती हैं हम पाकिस्तानियों में सही। हम एथनिक बुनियाद पे ज़बान की बुनियाद पे एक दूसरे के खिलाफ होते हैं खिलाफ होते हैं या कभी सपोर्ट कर लेते हैं दोनों बातें सही नहीं वट एवर जो भी है लेकिन वो दोनों चीज़ें नुकसानदेह हैं हमें एक कौम बन के सोचना चाहिए दुनिया में लोगों के पास कौमों के पास मुल्क नहीं है सही हमारे पास मुल्क भी है सही और हमें कौम भी है सही और हमें आगे जो दुनिया में चैलेंजेस आने हैं उसका हमें मुकाबला अगर करना है तो क्या समझते हैं कि मुल्क है चलाने वाले ठीक नहीं है 72-73 साल हो गए फिर भी वही कोई सही बंदा नहीं मिला क्या देखिए क्या सोच है आपकी मेरा ख्याल है कि हमें सिस्टम पे जाना चाहिए दुनिया में सिस्टम होता है लोग आते जाते रहते हैं सही लोग आते जाते रहते हैं सिस्टम बरकरार रहता है सिस्टम को इम्प्रूव अच्छा करते यहाँ पर ये भी होता है कि मतलब कोई दूसरा आ गया बंदा किसी भी सीट पे हैं जी जी या किसी भी पार्टी का बंदा आ गया तो पिछली जो हुकूमत थी या पिछली पार्टी का जो काम किया होता है तो उसको खत्म कर देते हैं या उसको आगे बढ़ाने नहीं देते ये भी होता है अक्सर एग्जैक्टली भाई अच्छा काम था तो उसको आगे बढ़ाओ ये एग्जैक्टली ऐसा होता है अच्छे कामों को भी अगर कोई हुकूमत करके जाती है तो आइंदा आने वाले उसे शायद एक तासुब की नज़र से देखते हैं कि इसको होना ही नहीं क्रेडिट चाहिए उसको ही जाएगा क्रेडिट पार्टी उसको जाएगा ऐसा नहीं होना चाहिए सही। हमें एक कौम बन के सोचना चाहिए और तमाम जो पाकिस्तान में रहने वाले जितने पाकिस्तानी सब भाई हैं हम सब भाई हैं हम सब मिल के रहना चाहिए सही और देखिए बुनियादी बात यह है कि पॉलिसी अगर कितनी अच्छी क्यों ना हो सही अगर उसमें कंटिन्यूटी नहीं होगी सही तो वो उसका रिजल्ट नहीं मिलेगा सही। उसका नुकसान होगा सही अगर बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम था बेहतरीन प्रोग्राम था तो हम उसका नाम क्यों बदलने पे मुसिर हो जाते हैं सही हम उसको कंटिन्यू कर लें अगर उसमें कोई खराबियाँ हैं उनको हम सही कर लें सही अच्छा एक बात दूसरी बताऊं जो नाम पहले रखा जाता है ना भले आप कितने भी नाम बदल लो लोग उसी नाम से पुकार दें अक्सर एग्जैक्टली ऐसे भी होता है ऐसा है आप भले रस्ते हो या कोई शाहराएं बड़ी हो या एक अच्छा शहर हो उसका नाम चेंज कर लें लेकिन वो नाम वही होता है जो पहले होता है लोगों के दिलों में जो चीज़ें बैठ जाती है ना अगर स्टील मिल बनाया है तो जिसने बनाया मैं नाम भी ना लूँ तो सबको पता है किसने किया है तो वो जो अच्छे काम है वो तो रहती दुनिया तक रहते हैं जब तक ये दुनिया बाकी है जब तक वो इदारे बाकी हैं वो चीज़ें तारीख में लिखी जाती हैं हम जो है हम बात वही हो गई कि किसी का नाम अगर फैजान है घर में उसको फैजू फैजू बुलाते हैं तो फैजू ही बुलाएंगे भाई डेफिनेटली उसका नाम चेंज नहीं होगा डेफिनेटली इसी तो तरह ये पहले क्या करना चाहते हैं सबसे पहले देखिए हम ये चाहते क्या हैं होना चाहिए कराची के देखिए कराची में ये होना चाहिए कराची में सबसे पहले मरदमशुमारी दुरुस्त हो जाए अच्छा मरदमशुमारी दुरुस्त होगी तो उसके नतीजे में हम हमारे जो पॉलिसी साज इदारे हैं उनको पॉलिसी बनाने में आसान होगी अच्छा एक तो बात ये है कि कराची मरदमशुमारी दुरुस्त होनी चाहिए लेकिन कराची में बसने वाले या रहने वाले मुख्तलिफ दूसरे शहरों से आते हैं तो अगर मरदमशुमारी रियल की जाए
ओरिजिनल की जाए तो कराची में मतलब इतनी आदमशुमारी होगी नहीं, कम ही होंगे लोग। देखिए मरदमशुमारी का तरीक़ाकार ये जो मुस्तकिल आबाद हैं, मुस्तकिल आबाद हैं लोग। सही। ऐसा नहीं है कि हम ये कहें कि वो आते हैं और चले जाते हैं। सही। कराची शहर है उनका। सही। ये हम कह नहीं सकते कि उनका शहर नहीं, वो यहाँ की फैसिलिटी यूज़ करते हैं, उनको रोड भी चाहिए, उनको बिजली भी चाहिए, तो वो प्लानिंग आप जब ही करेंगे जब उनको काउंट करेंगे। सही। बल्कि कराची में जो रहते हैं वो कराची के रहने वाले बन जाएं। बिल्कुल बन जाए, और हैं। हाँ, सही बात। हैं, हमें तस्लीम करना चाहिए। सही। हम जब तक एक दूसरे को तस्लीम नहीं करेंगे तो हमें तकालीफ बढ़ेंगी, हमारी कम नहीं होंगी। तो समझते हैं सारे मसाइल मरदमशुमारी से हल हो जाएंगे? नहीं, सिर्फ मरदमशुमारी नहीं, हल्का बंदियाँ सही हो, कौमी सूबाई असम्बली की हल्का बंदियाँ सही हो। इसके अलावा जो मसाइल हैं, जो कराची में सर्विसेज के मसाइल हैं, पानी, बिजली, गैस, दूसरे सड़कों के आमद-ओ-रफ्त के, इसके अलावा तालीमी मसाइल हैं। हमारे एजुकेशन सिस्टम इतने बड़े शहर के एतबार से दुरुस्त नहीं है, हेल्थ का निज़ाम हमारा बिल्कुल दुरुस्त नहीं है। उन तमाम चीज़ों को हम दुरुस्त करें, फैसिलिटेट हों। मेरी समझ में नहीं आता कि सादिक खान इंग्लैंड जाता है और गोरे उसको वोट दे के अपना मेयर बना लेते हैं। सही। हम एक दूसरे से झगड़े में लगे रहते हैं। वो तो कभी नहीं कहते कि आप पाकिस्तानी थे और तुम्हारा बाप ड्राइवर था और तुम फला थे, बल्कि वो अप्रिशिएट करते हैं। अगर आप इफ़ यू आर एबल टू डू समथिंग, सही, यू शुड डू इट। सही बात है, होना भी चाहिए। ये होना चाहिए। सही बात है। साईं कचहरी जो सिलसिलो पाण वरी कंटिन्यू था शाइर साहब। जी सर। सुबह इन खां पहिरियों आदि सूर्य खां पुछा कि आदि शाइरी चूंड कीअं कंदा आहियो, पाण कंदा आहियो या कोई सिलेक्शन शाइर हूंदो आहे तव्हांजो? कॾहिं कॾहिं पाण बि ज़हन कमु कंदो आहे? पाण बि कंदा आहियूं ऐं सिलेक्शन शाइरी बि हूंदो आहे ऐं तक़रीबन त पाण ई कंदा आहियूं, छो जो जेका चीज़ असांखे सुठी लॻे। कॾहिं कॾहिं वरी पाण चूंड कंदे कंदे माण्हू एतिरो सम्झी वेंदो आहे जो पाण शाइरी करणु पाण बि थोरी घणी शाइरी करे वेंदो आहे। बिल्कुलु कंदा आहियो तव्हां? जी हाँ, बिल्कुलु। छो त अदी फौज़िया पाण कंदी हुई, गाना मुना ॿुधा हुया, ॿुधाए बेवफ़ा मूंखे विसारे कीअं थी गुज़री आहे, ईअं तुंहिंजी दिलि फौज़िया सां हुई, अहिड़े क़िस्म जा गाना हुया। अगरि किथे रिकॉर्डिंग हलंदल हूंदी आहे त किथे फसी वेंदा आहियूं कंहिं लफ़्ज़ में, त असां पंहिंजो लफ़्ज़ हणी छॾींदा आहियूं उते शाइरी, पर उहो लॻी वेंदो आहे। सही हुजे न हुजे हणी छॾींदा? न सही हूंदो आहे, सही हूंदो आहे। वज़न में बिल्कुलु हुनजी जेको हूंदो आहे काफ़ी जे हिसाब सां हूंदो आहे, जहिड़ो मक़सदु हुनजो कलाम जो मक़सदु सही हूंदो आहे। बिल्कुलु उन मक़सद सां ई लॻाईंदा आहियूं। माना अधु किलो वज़न आहे कंहिं जुमिले जो, तव्हां अधु किलो हूंदा? एक्चुअल जो ॾिसो न, शाइर जेके केसर जे इन माना सिंगिंग वारा जेके शाइर माना ॾियनि था भई फनकार ॻाए असांजी शाइरी, उहो ॿाहिरि वज़न ते त पहिरीं ॻाल्हि लिखनि ई कोन, जेका ॻाल्हि हुजे ऑन स्पॉट पर जेके रिदम ते लिखनि था त उहो बि ठीकु रहंदो आहे। लिखनि माना रिदम ते था, माने उन हिसाब सां गानो माना पूरो करे ॾियनि था त भई हिन गायकी मात्राऊं पूरियूं अचनि थियूं। हा, मात्राऊं पूरी अचनि थियूं। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त शाइरनि जा जेके सॉन्ग्स आहिनि, जेकॾहिं उहे माना ॿाहिरि वज़न में पूरा हुजनि त असां उनखे हर धुन में कन्वर्ट करे वेंदासीं। सही। हा, वॾा वॾा शाइर जेके आहिनि उनजो जेको उस्ताद बुखारी जो कहिड़ो गीत तव्हां खणो, तव्हां उनखे कंहिं बि धुन में हणंदो त उहो फिट थी वेंदो। न हिकिड़ा हींअर जेको आहे न सो तक़रीबन नवां शाइर जाम आहिनि, उन्हनि खे माना एतिरी शाइरी जी ख़बर न हूंदी आहे न, पोइ शौक़िया दर पोइ थिए थो त ठीकु आहे मुंहिंजो गीत थी वञे। उन्हनि में काफ़ी अहिड़ो माना असांखे थींदी आहे तकलीफ़। नवां शाइर लिखनि नथा, पाण लिखनि त था, मतिलबु उहो मूं ॿुधो नवनि शाइरनि जे लाइ सिर्फ़ु शाइर पाण बि लिखे, ईअं थींदो आहे? खोड़ सारा सिंगर शाइर लिखंदा 100%। ईअं न? बिल्कुलु, तव्हां हिन ॻाल्हि में बिल्कुलु परफेक्ट आहियो। कॾहिं कॾहिं सिंगर ई मजबूर कंदा आहिनि। सही। कॾहिं माना मिसाल तौरु ऐं अदी सुरैया नाले नथो चवां, सिंगर ई चवंदा आहिनि मूंखे कॾहिं मुंहिंजी मेमोरी में इहा शइ नथी अचे त 15-20 साल जी सिलेक्शन्स में इलाही काफ़ी वॉल्यूम कया असां सुरैया जा, मुंहिंजी सिलेक्शन में थिया, पर मूंखे कॾहिं कोन चयो त मुंहिंजो हिन कंहिं सॉन्ग में तव्हां नालो हणो। चलो वधी हाणे चई छॾिजोसि, ॿियनि चयो न, ॿियनि चयो पोइ शायदि भई ऐं हक़ीक़त ॿुधायां। अशरफ शाइर जा घणा कलाम ॻाया अथव हिन वक़्त ताईं? काफ़ी ॻाया आहिनि, मतिलबु ॻणप में मूंखे त नथा यादि अचनि। मूं हींअर काउंट कया पे ऐं सॉन्ग्स जेतिरा मूंखे मिलिया त तक़रीबन 41 सॉन्ग्स आऊं या काउंट करे चुको हुउसि, त मुंहिंजा 41 सॉन्ग्स करे चुकी हुई। ऐं अञा पोइ मूं पुछा कई त मुंहिंजा इलाही सॉन्ग्स अहिड़ा आहिनि जेके यादि न पिया अचनि मुंहिंजी मेमोरीज़ में। त पोइ जेके सुपर हिट सॉन्ग आहिनि उन्हनि वरी हिकिड़ो अहिड़ो सॉन्ग हुओ जेको बाक़ाइदे एतिरो काफ़ी कैसेटूं आहिनि जेको असां महफ़िल में किथे वञूं था त गीत असांजे अॻियां ईंदो आहे, मां चवंदी आहियां हीउ कंहिंजो कलाम आहे? तव्हांजो ई आहे, इहो दी तव्हांजो ई आहे न, तव्हांजो हुन कैसेट में बाबा हाणे उहो अलाए कॾहिं असांखे कैसेट कंपनियूं जो बंदि थी वियूं त इन सां फनकार खे नुक़सानु पहुतो? बिल्कुलु या फ़ाइदो पियो? हाणे इंटरनेट जो फ़ाइदो कहिड़ो पियो, नुक़सानु थियो न फनकारनि खे। नुक़सानु इहो पियो, पहिरीं ॻाल्हि त छो जो कंपनी जॾहिं कैसेट कंदी त उहो असांखे पैसा मिलंदा हुआ, सिधी ॻाल्हि आहे। ऐं उन खां पोइ जेको अवाम आहे या छा हिकिड़े शो थींदा हुआ, शोनि में वॾी ख़ुशी हूंदी हुई तॾहिं। तेॾी महिल जॾहिं शो थींदा हुआ कैसेटुनि जा, उन हिसाब सां पूरी अवाम जमा थींदी हुई, गॾु थींदी हुई, त हाणे उहा शइ, उहा ख़ुशबू उहा नाहे रही न।
त पोइ माना इहे हाणे उहा फ़र्क़ु त अची वियो आहे न उहो जेको उहो अॻियो मज़ो हुयो उहो न रहियो आहे उहो मज़ो न आहे रहियो महफ़िलूं त मिलनि थियूं फ़नकारा हा न उहो आवाम त उहो ई प्यार करे थी ॿुधण वारा उहो ई चाहिनि था उहो ई महफ़िलूं थियनि थियूं मतिलबु जेको कैसेटुनि जो दौरु आहे या छा उहो त न आहे रहियो सही ऐं असांजा अहिड़ा काफ़ी फ़नकार आहिनि असां लाड़ जा फ़नकार आहियूं सिधो जेके असांजो सकाफ़त वारा चवंदा लाड़ जा फ़नकार सही सही फनकार असांजा मतिलबु लाड़ जी फनकार बिज़ी जाम रहे थी यकीन करियो प्रोग्राम चयोमांसि हलूं था सिंधी टीवी प्रोग्राम ते त मूंखे चई मुंहिंजो प्रोग्राम आहे माना शादी राति शादी गई जो प्रोग्राम हो बदिन साइड जे किथे उतां सिधो माना वाइंड अप करे सिधो मुंहिंजे घर आई आहे यानी फजर जे टाइम ते मूं घर पई थी अचे त माना सुती अञा न आहे टाइम ते माना असांजा लाड़ में तमामु सुठा सुठा फ़नकार आहिनि जीअं त अलानो जुणे जो तमामु सुठो फ़नकार आहे सुरीलो आहे बिल्कुलु बिल्कुलु असांजो सीनियर आहे इन शहर में हिकिड़ो माण्हू हा तमामु सुठा आहिनि ऐं ॿिया बि अहिड़ा काफ़ी फ़नकार आहिनि ऐं उन सां गॾोगॾु असां त पाण जी ॻाल्हि नथा कयूं सही पर पोइ बि जेको सकाफ़त खानते वारनि खां असांखे शिकायत आहे छो जो असांजे जेके लाड़ जा फ़नकार आहिनि पोइ उन में आउं बि आहियां ॿिया बि फ़नकार आहिनि उन्हनि खे इग्नोर कंदा आहिनि हर चकर में उन्हनि खे उहो नथा ॾियो छो जो असांजो हक़ु आहे सही असां बि हिकिड़ो सिंध जो हिसो आहियूं न हिते आहियूं ॻाल्हायो आहे आवाज़ उथारियो आहे कंहिंसां चयो अथव कंहिं हाणे त आवाज़ तव्हांजो पुछी वियो अॼु पुछे पियो हूअं कॾहिं कंहिं महफ़िल में कंहिं चङे माण्हू बिल्कुलु चयो आहे जी हा छो त अॼुकल्ह ईअं ई आहे न जीअं वताए फ़क़ीर आहे खंगण खूकण सां कमु हा बिल्कुलु सही चुप रहंदो त केरु ॿुधाईंदो जेके असांजा ॾिसो न असांजी इहा न आहे त असां कंहिंजी शिकायत करूं या कंहिंजे मथां को इहा ॻाल्हि न आहे पर जेके असांजा अॻुवान सकाफ़त खाते या ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे सभु जेके जंहिंजो जेतिरो हक़ु आहे उनखे ओतिरो ॾियणु खपे सही 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 असांखे लाड़ वारनि खे उहो हक़ु नथो मिले पोइ उन में सुरया सुमरो बि आहे अलानो जुणे जो बि आहे अहिड़ा महबूब ख़ासि केली मतिलबु असां ॾांहुं जेको जिते बि नालो हलंदो लाड़ ऐं फ़नकार ज़रूरु को न को मशहूरु कामयाबु सुठो ॻाइण वारो ॿुधण में ईंदो सही 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 ऐं हूंदो सही ईअं निगली एजेंसी आहे मतिलबु फ़नकार शाइर या स्पोर्ट्स वारा माण्हू तव्हांजी ॻाल्हि से अप्रोच नथा कनि सही सही त हाणे हिकिड़ी तव्हां स्पोर्ट्स जी यादि तव्हां त स्पोर्ट्स वारनि जी तमामु घणी हिमत अफ़ज़ाई कयो था तव्हांखे मुंहिंजे ख़्याल में हाणे शोभो ई उहो मिलियल आहे हा मूंखे डियो मां भुलियो आहियां न न सही आहे डियो स्पोर्ट्स बि आहियां अच्छा जी बिल्कुलु त पोइ कीअं आहे रांदियुनि जो सिलसिलो कीअं आहे हिन पासे तव्हां वारे शहर जे रांदियुनि जो सिलसिलो हाणे हिकिड़ी उत्साह पैदा थी वियो ॿारनि में त भई शाहनवाज़ ॾाइणी अची वियो हुनमें पोइ हिकिड़ो ॿारड़ी जो ॿार अची वियो सही इट मीन्स मेरिट जो क़दुरु आहे सही सही असांजा ॿार माना हाणे हिकिड़ो स्ट्रक्चर सुठो हुजे सही सही त सुठो स्ट्रक्चर हुजे त हितां ग्रास रूट खां ॿार जेको सो क्रिकेट जो जेको माना तव्हांजे हिन पासे जिते आहियो तव्हां कॉलेज में उते सहूलियतूं आहिनि मुकमल न सहूलियत बिल्कुलु न आहे ग्राउंड हुजणु घुरिजे क्रिकेट जो साज़ो सामान हुजे न अच्छा ग्राउंड हुजनि त पोइ ॿियनि चीज़नि ते माण्हू वञे न हिकिड़ो ग्राउंड अवेलेबल न आहे किथे बि न आहे हिन सिजावल में आहे न ठटे में हिकिड़ो स्टेडियम आहे पर उहो बि माना ख़स्ता हाल थी वियो आहे बहितरीनु ॿियनि तइलकनि में बि कोन्हे को त असीं चवंदा असांजी लोअर डिस्ट्रिक्ट आहिनि बदीन आहे ठटो आहे सिजावल आहे टंडो मोहम्मद खान आहे हिन में सुठा स्टेडियम ठाहिनि त पोइ इहे रांदियूं तव्हां बग़ैर स्टेडियम जे इंचार्ज आहियो हा बसि बग़ैर हर ॻाल्हि बग़ैर इंचार्ज हुजे को अपॉर्चुनिटी हुजे त पोइ असीं करे वञूं हाणे सभु इहो टोटल शोभा ईअं थियनि सिंगिंग बि ईअं असीं चऊं था त अकेडमी हुजे सही पर डिविज़नल अकेडमी हुजे जिते सिंगिंग जो मतिलबु रजिस्ट्रेशन हुजे माण्हू जेको प्रॉपर को सिस्टम हुजे त भई सिंगर आहे हिकिड़ो जीअं आदि की बिल्कुलु घोड़ा घोड़ा करे पई हक़ु आहे हुनजो करणु त हेॾी सारी सिंगर आहे जीअं 500-600 वॉल्यूम रिकॉर्ड थियल हुजनि लतीफ़ साईं जो मेलो आहे न उन में असांजो हक़ु आहे न कलंदर शहबाज़ जो मेलो हाणे इहो ॿुधायो त लतीफ़ साईं जे मेले ते तव्हांखे जो घुरायूं सकाफ़त खाते वारा बि इहो ई पुछा कंदो जेको मां थो पुछां कयां लतीफ़ साईं खे तव्हां ॻायो आहे जी हा ॻायो आहे पहिरियों त सवाल इहो कंदा आहिनि त लतीफ़ साईं किथे तव्हांखे जो घुरायूं तव्हां लतीफ़ साईं खे ॻायो आहे की न बिल्कुलु ॻायो आहे ऐं ॻाईंदा बि आहियूं महफ़िल में तक़रीबन हर जॻह ते असांखे फरमाइश हूंदियूं आहिनि लतीफ़ साईं हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे यादि त हूंदो न ई फनकार जिनखे घुराईंदा आहिनि उहे वरी पंहिंजूं कंपोज़िशन्स बि ॾींदा आहिनि कुझु नओं कलाम बि पेश करण जी कोशिशि कंदा आहिनि कुझु माना इन सिलसिले में शुरूआति रेडियो पाकिस्तान खां थी हुई ऐं उते मुंहिंजो 8 ग्रेड मूंखे मिलियल हुयो जेॾी महिल फ़खर बलोच साहिबु उन्हनि मुंहिंजी ताजपोशी कई हुई मीरपुर ख़ासि में अच्छा अच्छा जी हा रेडियो पाकिस्तान जे तरफ़ां रेडियो पाकिस्तान हैदराबाद तरफ़ां जी जी अच्छा माशाल्लाह ऐं उन खां पोइ जॾहिं असांखे मतिलबु असां रेडियो पाकिस्तान खां वठी अचूं पिया न जॾहिं मरूम फ़ौज़िया सुमरो हुयो उन खां पोइ उते उन जॻह ते मूंखे उन्हनि उहा ॾिनी उते रखियो त पोइ जेके सकाफ़त खां जी हा थिया अलॻि सां माना केसर खां अलॻि सां अलॻि सां जी सही सही त सकाफ़त खाते में लतीफ़ साईं जे मेले ते असांजो हक़ु आहे कलंदर शहबाज़ ते असांजो हक़ु आहे जेके बि मेला आहिनि सकाफ़त खाते कहिड़ा बि प्रोग्राम आहिनि
असांजो हक़ आहे। सही सही, बल्कि थियणु घुरिजे थोरो मट सट हुजे, साॻे असांखे फनकार न हुजणु घुरिजे। बिल्कुलु चेंज हुअणु घुरिजे न, पलाड़ जे फनकार सभु असांजा भाउ आहिनि, उहो ॻाल्हि कोन्हे, असां सभु सभिनी सां असांजी मोहबत आहे, पर कॾहिं किथे केरु हुजे, कॾहिं किथे सदाईं उहे न भले भले सभई गॾु हुजनि, ईअं बि न आहे हिकिड़ो हुजे या बसि न, सभई गॾु हुजनि, पर जेतिरो जंहिंजो हक़ हुजे उनखे ओतिरो मिलणु खपे। सभई गॾु हूंदा त हिकु राति में केरु ॻाईंदो? न 4 रातियूं आहिनि महफ़िल समाज जी हिकिड़ी राति हूंदी आहे न, चवनि न 4 रातियूं हूंदियूं आहिनि, मेले जूं 4 धमालूं हूंदियूं आहिनि। बहरहाल उहो असांखे उन्हनि खां शिकायत ज़रूरु आहे, उहो असां चऊं पिया मिठी मिठी शिकायत आहे, मिठी मिठी कोन्हे, तकलीफ़ वारी आहे। सही सही, शिकायत जो अंदाज़ मिठो आहे, लाड़े माण्हू उनजो ॻाल्हाइण जो स्टाइल ई शिकायत बि ॾिसो केॾी मिठी तरीक़े सां शिकायत कई अथई न, मां सां कुझु बि कोन थींदो, चवंदा का तकलीफ़ ई न आहे, ॾुख ई न आहे, रड न कंदो, एॾी मिठी शिकायत कबी आहे छा? खारी शिकायत थियणु घुरिजे। नंढी साई वठंदो न त डायरेक्टर वरी मुंहिंजी शिकायत कंदो मालिकनि खे, साई वठे कोन, नंढी साई वठंदो। नाज़रीन, असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। अदी सुरैया सुमरो बि असां सां गॾु आहे, अशरफ शाइर साहिबु ऐं गॾोगॾु नासिर कुरैशी साहिबु असां सां गॾु आहे। सो अदी सुरैया पाणी बि पी वरितो आहे, सो हाणे तव्हांजो गलो ठीकु थी वियो हूंदो, हिकिड़ो कलाम सुठो वरी तव्हां असांखे ॿुधायो दिलि चई, छा ॿुधाईंदो हाणे वरी? तमामु सुठो गीत आहे, मुंहिंजी केसर जो ई नओं आहे, जेको शाइर केरु आहे भला यादि अथव? केसर जाखरो। न शाइर इलाही थी आहे न, यादि न रहे। जी हा, नओं शाइर आहे जी। नओं शाइर जो जान हले थो पियो हींअर। जो
थियो दिल के टुकड़ा करे थी वही तू परे दिल के टुकड़ा करे थी वही तू परे ये सजा न दे हाणे मूंखे जीअण जो दुआऊं न दे हाणे मूंखे जीअण वाह 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 हाणे मूंखे जीअण जूं दुआऊं न ॾे केसर साहब जो कलाम ॿुधाई जी सर नूरियाबाद जो ज़िक्र पियो जी ख़बर पई त नूरियाबाद में रहे थो रहे थो अॻे जा शाइर इहे माना सॼो शहर ई ॿुधाए छॾींदा पाड़ो ॿुधाए छॾींदा गिटी नंबर माना माण्हू डायरेक्ट ख़त लिखे न इहो छा करो अॻे ई कंदा हुआ हाणे त माना अञा कुझु मिनिमाइज़ करे विया आहिनि चीज़ुनि खे भई अॻे त बाक़ाइदे उहो फ़ोन नंबर बणी छॾंदा हुआ सही सही सुबुह असांजो फ़ोन नंबर हीअ आहे फलाणी जॻह ते रहूं था इहो वॾो कमु हिन ते पाण ॻाल्हायूं था हेॾे बि नासिर कुरैशी साहिब सां गॾु आहे की वञिणो पियो आहे काॾे त पोइ तकिड़ो तकिड़ो नासिर साहब खां कुछ कम ॻाल्हियूं जेके आहिनि उहे पुछा करे कंटोनमेंट की इलेक्शन होती है तो गेमा गेम में होती है कि कुछ होगा बेहतर होगा तो हो जाती है तो कुछ नहीं होता क्या कहेंगे आप कंटोनमेंट की इलेक्शन देखिए हमारे अपने ओपिनियन के मुताबिक कंटोनमेंट होना ही नहीं चाहिए शहर में। अच्छा दुनिया के शहरों में कंटोनमेंट नहीं होता। कंटोनमेंट मतलब ये है कि जहाँ फौजी तनसीबात हो अच्छा। उसका सिविलियन से क्या ताल्लुक है। सही। फौजी तनसीबात इदारे संभालें और कंटोनमेंट को शहर में शामिल होना चाहिए। कराची के साथ एक सबसे बड़ी बदकिस्मती ये है कि यहाँ 25 इदारे काम कर रहे हैं, KDA, KMC, DMC, वाटर बोर्ड, फलां एक ज़मीन मुख्तलिफ हिस्सों में बटी हुई है, ज़मीनों के झगड़े इदारों के दरमियान है। सही सही। क्यों ना इसको ख़त्म करके एक इदारा हो KLD जैसे थानों की हदूद होती है इस तरह से हो गया जी जी नहीं हदूद के अलावा भी प्रॉब्लम है कि एक ही ज़मीन के टुकड़े पे वाटर बोर्ड भी दावा करता है, KMC भी दावा करती है, DMC भी दावा करती है, झगड़े होते हैं, कब्जे हो जाते हैं। उस सबको ख़त्म करने के लिए एक प्रॉपर सिस्टम हो, KLD कराची लैंड डिपार्टमेंट हो, वो इदारा जो है सारी ज़मीन उसके पास हो और उसके पास रिकॉर्ड हो। इस तरह जो ज़मीनों में जो घपले बेईमानी हो जाती है, चाइना कटिंग हो गई, दुनिया भर के दीगर मसाइल हो गए, सुप्रीम कोर्ट ने जैसे अब एक्शन लिया है, ये प्रॉब्लम इतनी पैदा हुई है कि सुप्रीम कोर्ट को उसमें एक्शन लेना पड़ा। तो इतने बड़े शहर में प्रॉपर हमारे पास ज़मीन का भी कोई सिस्टम नहीं है, कोई इदारा एक नहीं है कि हम जाएँ और वो इदारा उसको कर ले। इसी तरह जो बिल्डिंग कंट्रोल है या हमारे जो वाटर बोर्ड है या जिस तरह के सर्विसेज देने वाले इदारे हैं, ये इदारे भी एक सिस्टम के मातहत होने चाहिए। मुख्तलिफ लोग मुख्तलिफ इदारों को ऑपरेट करते हैं, उसका नतीजा होता है कि जैसे एक मरीज़ के ऑपरेशन कई डॉक्टर करें और हर एक का एक दूसरे से इख्तिलाफ हो, तो जो मरीज़ का हाल होगा वो कराची का हाल। सही बात है, सही बात है। या वो डॉक्टर मशवरा करते होंगे एक दूसरे से, या मरीज़ से बार बार पूछें आपको क्या मसला है, मरीज़ तंग आ जाता है। तो इस तरह ज़मीन की बात आपने की, तो ज़मीन वाकई में कराची में ऐसा है कि जो रहने वाला है उसको भी पता नहीं कि मेरा है कि नहीं, जी ऐसे ही ये हक मेरा है कि नहीं, इस तरह से भी होता है।
तो कंटोनमेंट होनी नहीं चाहिए आपके ख्याल में? मेरे ख्याल है कि कंटोनमेंट शहर से बाहर होनी चाहिए। अच्छा। ये इंस्टॉलेशन शहर से बाहर होना चाहिए, और अगर कहीं कंटोनमेंट इंस्टॉलेशन में तो वहाँ पे ये सुप्रीम कोर्ट ने भी अभी कहा है। अच्छा। सिविलियन जो आबादी है वो आबादी एक इदारे के मातहत होना चाहिए, शहर का एक सिस्टम हो। हमारा जो डिमांड है, हम कहते हैं कराची में मेगा सिटी गवर्नमेंट सिस्टम होना चाहिए। अच्छा। इतने बड़े शहर को चलाने के लिए सिस्टम भी उतना ही कम्प्रीहेंसिव होना चाहिए, और ये तमाम जो ज़मीनें हैं ये उसके मातहत एक KLD कराची लैंड डिपार्टमेंट बना के उसमें मर्ज कर दी जाए ज़मीनें। वैसे आपको ये ख्याल क्यों है, इतने सारे कराची में लोग रहते हैं, आपने क्यों सोचा कि भाई मुझे करना चाहिए, उठना चाहिए? वैसे क्या मुश्किलात क्या थी पेश आई? खूबसूरत शायरी मैंने अभी सुनी है। कभी कभार तंग आ जाता है, गैस नहीं है, पानी हमारी नहीं, प्यारी बिजली ज़बान नहीं, में मैं बोलता कर हूँ देता सिंधी, लेकिन चूंकि उर्दू में बात हो रही है मैं आपको शायरी में ही इसका जवाब दूँ। वाह वाह। अमजद इस्लाम अमजद ने एक नज़्म लिखी थी, तो 2 मिनट मुझे चाहिए। सही सही। एक ऐसी आग लगी शहर में कि सारा शहर भड़कते फैलते शोलों में घिर के जलने लगा। वहीं कहीं किसी तालाब के किनारे पर था एक शजर के जिसकी घनेरी शाखों में दुबक के बैठे हुए थे कई परिंदे चुप, पर उनमें एक था ऐसा जो मुस्तरिफ था बहुत। वो अपनी चोंच में पानी के चंद कतरों को उठा के लाता था बड़ी मुश्किलों से, फिर उनको भड़कती फैलती आग पे गिराने लगता था। शजर पे बैठे हुए तायरों ने उससे कहा, तुम अपनी जान को हलकान कर रहे हो क्यों? तुम्हारे गिराए हुए इस जरा से पानी से ये बेपनाह सी आतिश तो बुझने वाली नहीं। सही सही। कहा परिंदे ने, ये बात मैं भी जानता हूँ कि मेरे गिराए हुए इन चंद कतरों से ये बेपनाह सी आतिश तो बुझने वाली नहीं, मगर मैं चाहता हूँ जब जिक्र हो इस शहर के मकीनों का कि जो अपने हाथों से अपना ही घर जलाते थे, तो मेरा नाम लिया जाए उन दीवानों में यहाँ जो आग लगाते नहीं बुझाते थे। वाह वाह। तो आप परिंदे हो गए माशाल्लाह। नहीं, ये हम सब शहर के परिंदे, ये बासी हैं हम सब, और हमें वाकई ये इस तरह के हालात पैदा करने चाहिए कि हम खुशी से ज़िंदगी गुजारें। हम लोग खुश हो, हम लोगों के पास सब कुछ है सही, और खुशी ना पैदा इसलिए कि हम एक दूसरे से से। लेकिन जो परिंदे कैद हैं बेचारे, घरों से निकलते नहीं, उनके लिए क्या कहेंगे? भाई निकलना चाहिए, आवाज़ उठानी चाहिए, जो कुछ भी हो रहा है चुप चुपात में हो रहा है, खामोशी है, मतलब अपने हिस्से का काम सबको करना चाहिए। देखिए मेरा काम जो है, हम सब का काम जो है, अल्लाह ने हमको पैदा किया, हमारा काम है अपना पार्ट प्ले करना, अपना काम करना। नतीजा जो है अल्लाह के हाथ में होता है। और कभी कभी ऐसा होता है कि सालों, हम तारीख जब पढ़ते हैं तो हमें मालूम होता है कि बहुत से लोगों ने सालों जद्दोजहद की और कुछ नहीं हुआ, लेकिन जब वो दुनिया से चले गए तो उनका किया हुआ काम जो है वो उसने दुनिया में बड़ी अहमियत। कार्ल मार्क्स ने अपनी ज़िंदगी में कोई अहमियत नहीं हासिल की, परेशान पता चलता है कि रोड में छुप के रहा, अपने बच्चों के साथ परेशान रहा, लेकिन उसके बाद उसका नजरिया इतना एक्टिव हुआ कि उसकी बुनियाद पे दुनिया में बड़े बड़े मुल्क, बल्कि एक ब्लॉक वजूद में आ गया था, कम्युनिस्ट ब्लॉक। इट मीन्स कि हम कोई नज़रिया या कोई चीज़ या कोई बात दुनिया में ज़ाय नहीं होती, हमें उसे करना चाहिए, और अगर हम कहीं गलत हैं हमें अपनी तस्हीह भी करना चाहिए। हमारे यहाँ सियासत जो है वो फ़ायदा उठाने का नाम हो गया। ऐसा नहीं हो सकता है कि हम एक दूसरे को फ़ायदा दे दें तो अल्टीमेटली फ़ायदा हमको भी पहुंच जाएगा, शहर के रहने वालों को। कराची के नाम पे तो सियासत की गई है जी, कोई है सियासत की जी हाँ, कराची के नाम पे सियासत ज़्यादा है, और फिर वो कुछ नहीं हुआ। जी जी, कराची वैसा का वैसा रहा। उसके बाद शहर छोड़ के चले गए कुछ लोग, जो कुछ नहीं थे वो बहुत कुछ हो गए। सही, बहरहाल ये बहुत बड़ा किस्सा है। अच्छा, कुछ अच्छी बातें भी कर लेते हैं। ग्रीन लाइन का आगाज़ हो गया, तो क्या समझते हैं कराची में? लाहौर में जाता हूँ या दूसरे शहर में, इस्लामाबाद जब हम जाते हैं और वहाँ जो हम निज़ाम देखते हैं और हमें एहसास होता है कि हमारा शहर सबसे ज़्यादा टैक्सेस देता है, और हमारे शहर के टैक्सेस से जो कुछ बन रहा है वो इस्लामाबाद, ठीक है पाकिस्तान के शहर है, वहाँ भी होना चाहिए, लेकिन यहाँ क्यों नहीं होना चाहिए? ये तो सबसे बड़ा शहर है, यहाँ ज़रूरत सबसे ज़्यादा है, तो ये बहुत पहले होना चाहिए था, और ग्रीन लाइन भी अभी प्रॉपर एक्टिव नहीं हुआ है। तो ऐसा नहीं हो सकता कि इसको जंगी बुनियादों पर शहर के ट्रांसपोर्ट के मसाइल हल करें। अब जब ट्रांसपोर्ट नहीं है तो हर शख्स कोशिश करता है कि मोटरसाइकिल या सवारी ले ले, उसके नतीजे में हमारी सड़कें लोड उठाने के काबिल नहीं रहती हैं। दुनिया में मास ट्रांजिट सिस्टम होता है, दुनिया में कोई शहर इतना बड़ा है ही नहीं आज दुनिया की आज की मालूम तारीख में जो बगैर किसी बड़े ट्रांसपोर्ट के निज़ाम के तहत चल रहा हो, लेकिन हमारे यहाँ ये हो रहा है। मुस्तकबिल की एक प्लानिंग होती है, कोई टूटा हुआ पुल देखते हैं तो एक अलग से पुल बनाई जाती है या कुछ बंदोबस्त किया जाता है। हमारे यहाँ ये नहीं है, टूट गया तो बस छूट गया। सर ये बिल्कुल ठीक कह रहे। मुंबई में गया, मुंबई अब बम्बई कहते थे, अब मुंबई कहते हैं, तो वहाँ अंग्रेज़ों ने जो ट्रेन सिस्टम था, इलेक्ट्रिक ट्रेन चलती है, और वहाँ बहुत पहले बना दिया था, और वहाँ उसका नतीजा है कि रोडों पे ट्रैफिक कम है, सस्ती सवारी, अच्छी सवारी और जल्दी पहुँचने वाली। अभी दिल्ली में जो है अंडरग्राउंड ट्रेन है, क्यों नहीं कराची में बन सकती है?
कराची में एक मलेशिया की कंपनी ने अब से तकरीबन 15-20 साल पहले कायदाबाद से और टावर तक एक एलिवेटर जो है रोड बनाया, उन्होंने उसकी तजवीज़ दी थी। उसका सिविक सेंटर में डिज़ाइन भी बहुत अरसे तक रहा, लेकिन उस पर शायद किसी भी वजह से शायद उनसे अंडरस्टैंडिंग नहीं बन रही होगी, वो उनसे नहीं लिया गया, पैसे भी वो खर्च कर रहे थे और वो कहते थे कि हम इस पर जो टैक्स लेंगे हम इससे पूरा कर लेंगे। हमारा तो कुछ भी नहीं लग रहा था, मगर हमारे साहिबान इख्तिदार ने जो आज भी शहर में सियासत कर रहे हैं उन्होंने उसको होने नहीं दिया। 50 रुपये उनका शायद टूल टैक्स था और 6 उनके इंटर और एग्जिट थे और आप कायदाबाद से अगर टावर जाना चाहें 10 मिनट में पहुंच सकते थे। तो क्यों नहीं हम इतनी फैसिलिटी अपने शहर को, अपने लोगों को क्यों नहीं देना चाहिए? कुरैशी साहब, एक तो बात यह है कि कोई मनसूबा स्टार्ट हो जाता है, अच्छी बात है, चलें ग्रीन लाइन भी स्टार्ट हो गई, 2-4 बसें स्टार्ट हो गई, लेकिन वो मनसूबे मुकम्मल चल नहीं पाते, आगे चल के मतलब ख़त्म हो जाते हैं। ये क्या वजह होती है? एक तो मैसेज भी दे दीजिए इसके साथ ही। देखिए, हमारे यहाँ शायद मुझे लगता है कि हमें अपने शहर से दिलचस्पी उतनी नहीं है जितनी होना चाहिए। हमारा घर है, हमें क्यों नहीं है? देखिए, और तो जो हमारी खराबियाँ हैं, करप्शन है, दीगर मसाइल हैं, उनकी वजह से भी मंसूबे नाकाम होते हैं, लेकिन शायद हम लोगों को भी, शहर के रहने वालों को भी अब उससे इतनी दिलचस्पी नहीं रही है। ये मेरे शहर, जिस तरह मुझे अपने घर से प्यार है, मुझे अपने शहर से, अपनी गली से, अपने मोहल्ले से। 1-2 महीने के बाद इनके स्पेयर टायर भी नहीं मिलेंगे। जी, चलिए, कोई मैसेज देना चाहेंगे? मैं ये चाहता हूँ कि हम लोग कराची के रहने वाले तमाम इख्तलाफात भुला के हम एक प्लेटफार्म पर आएँ, हम इस शहर को वो शहर बनाएं कि कल हमारे शहर को, ये बहुत बड़ा शहर है, 7वां-6वां बड़ा शहर है आबादी के एतबार से, हम इसको क्यों नहीं तरक्की याफ्ता शहरों के हम पल्ला बना सकते हैं? शहर तरक्की करेगा, मुल्क तरक्की करेगा, मुल्क तरक्की करेगा, बहैसियत पाकिस्तानी मैं भी तरक्की करूँगा, हमारे इलाकों में भी तरक्की आएगी, हमारे छोटे छोटे इलाकों में भी तरक्की होगी। बहुत शुक्रिया नासिर कुरैशी साहब, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। सो नासिर कुरैशी साहब काॾे वञिणो आहे, इनजे करे उनखां मोकिलायूं था। तव्हां असां गॾु रहंदासीं, अदी सुरैया बि गॾु आहे, अशरफ शाइर बि गॾु आहे, ऐं इरशाद शाइर बि गॾु आहे, ईअं बि चई सघूं था पाण। नड़ी साई वठूं था, काॾे न वञो, असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो। सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु वरी तव्हांखे भलीकार चऊं था। सो असां सां गॾु अशरफ शाइर साहिबु ऐं सुरैया सुमरो असां सां गॾु आहे। सुठो ॻाए थी माशाल्लाह, ऐं आवाज़ में सोज़ आहे, दर्द आहे, तरनुम आहे, ऐं जेका कैफ़ियत आहे उहा कुर्ब वारी आहे। दिलि चवे थी इन में वरी हिकिड़ो सुठो कलाम ॿुधूं। शाइर साहिबु छा ख़्यालु आहे? हाँ, बिल्कुलु बिल्कुलु। पोइ वरी पंहिंजी कचहरी कयूं था पाण त, उअं ई मूं बि फ़ोन ते बि कचहरी कंदा रहंदा। हिते अदी सुरैया पहिरियों पहिरियों आई आहे। हाँ, न ज़्यादा टाइम भले सुरैया के सॉन्ग से ॾियो सही है। वाह वाह, अदी वाह वाह कयो। जुमन माछी छा ॿुधाईंदो हाणे? मुंहिंजी केसर जो ई गीत आहे, तमामु सुठो आहे, शाइर जुमन माछी। माशाल्लाह, ॿुधाईंदुसि। वाह वाह जी। सॼी राति आऊं सुती बि न आहियां, सॼी सॼी राति ॾाढो रुनी बि आहियां, न तो मूं सां करे मुलाक़ात हो सुहिणा, न तो मूं सां करे मुलाक़ात हो सुहिणा, सॼी सॼी राति आऊं सुती बि न आहियां, सॼी सॼी राति ॾाढो रुनी बि आहियां, न तो मूं सां करे मुलाक़ात हो सुहिणा, न तो मूं सां करे मुलाक़ात हो सुहिणा, सॼी सॼी राति आऊं सुती बि न आहियां, सॼी सॼी राति ॾाढो रुनी बि आहियां। नंढपण में तोसां लॻी वियो, रूह मुंहिंजो तो वक़्तु अटकी वियो, नंढपण में तोसां लॻी वियो, रूह मुंहिंजो तो वक़्तु अटकी वियो,
सॼी राति आऊं सुती बि न आहियां सॼी सॼी राति ॾाढो रुनी बि आहियां सॼी राति ॾाढो रुनी बि सॼी राति ॾाढो रुनी बि आहियां न तूं मूंसां करी मुलाक़ात हो सुहिणा न तूं मूंसां करी मुलाक़ात हो सुहिणा सॼी राति आऊं सुती बि न आहियां सॼी राति ॾाढो रुनी बि आहियां न तूं मूंसां करी मुलाक़ात हो सुहिणा न तूं मूंसां करी मुलाक़ात हो सुहिणा सॼी राति आऊं सुती बि न आहियां सॼी राति ॾाढो रुनी बि आहियां वाह वाह सॼी राति सुती बि न आहियां नहीं सूर ई सूर आहे कलाम में वाकई सुती सॼी राति कोन थो शादी खां सिधो हिते तो रियलिटी ॿुधाईंदो बढ़िया सुठी ॻाल्हि आहे माण्हू बयान बि करे वाह वाह ॾाढो सुठो कलाम हुयो ऐं ॾाढो सुठो अंदाज़ हो तव्हांजो आवाज़ बि ॾाढो ज़बरदस्त आहे अशरफ शाह साहिब मूंखे पंहिंजी ज़ाती ज़िंदगी जे बारे में थोरो पुछणु ॾियो बिल्कुलु पुछी सघंदा सो लिखंदा आहियो सॼी राति लिखंदा आहियो या कॾहिं कॾहिं थलो लिखियो वरी मिसरो पोइ सुभाणे लिखिबो कॾहिं ईअं कैफ़ियत हूंदी आहे छा कंदा आहियो न लिखण लाइ अरशद भाई बसि इहे मतिलबु ईअं को पूर पइजी वियो अच्छा त लिखी छॾियोसीं पोइ कंप्लीट करे ई पोइ छॾींदो आहियां का शइ त मूं अॻु में शायदि तव्हांखे ॿुधायो त कोई 18-19 डायरीज़ मूं वटि कंप्लीट आहिनि अच्छा किताबी शकिल ॾियण जे मूड में आहियां अच्छा पर वरी इहो टाइम जा इशूज़ आहिनि सही सही टाइम आहे बि पर पोइ माना अलाए छो मैनेज कोन थो थिए बसि इन करे पोइ लिखंदा आहियूं त पर्सनली घर भाती छा चवंदा आहिनि ख़ुशि थींदा आहिनि बेज़ार थींदा आहिनि त रुॻो लिखां लॻी पई अथई अचे थो ऑफिस मां रुॻो लिखां न मुंहिंजी जेका वाइफ आहे न उहो माना इंतिहाई कोऑपरेटिव आहे मूंसां हिन माहौल वाइफ हिकिड़ी आहे तव्हांखे शाइर ॿ टे कंदा आहिनि शादी इहा बिल्कुलु न अहिड़ी काई ॻाल्हि न आहे तव्हां ॻाल्हि कई आहे न त पोइ माना ईअं रूमर्स हलनि था
हींअर रिसेंटली मूं मतिलबु सिजावल में मुंहिंजी रहाइश आहे। अच्छा उते मूं नओं घर बि ठारायो माशाल्लाह। उते सेटल वालिदार आहे, ॿिया भाइर भेनरूं सभु उते रहनि था। सही। पोइ उतां 2-2.5 महीना थिया न, ऐं कुझु मतिलबु ॿारनि जी पढ़ाई जे करे मोकिली आयो आहियां। अच्छा अच्छा। त पोइ वरी पुठियां जेको माहौल ठहियो त इहो ॿी शादी वारो माहौल ठहियो। अच्छा अच्छा। त को ॿी शादी करे छॾी अथई, इन करे शिफ्ट थी वियो आहे। हक़ीक़त छा आहे हिन में? रियलिटी का बि न आहे। अलाए घर में मुंहिंजो पंहिंजी माना इहो इन जे करे था चओ त घर मोटणो आहे तव्हांखे? नो कुझु बि न। असुल इहा हक़ीक़त आहे या घर मोटणो आहे इन करे चओ? न न, इहो टोटल ख़बर आहे हर माण्हू खे। हाणे उहे जिन माण्हुनि खे ग़लति फहमी आहे न, त हिकिड़ो प्लेटफॉर्म तव्हां क्वेश्चन कयो आहे, मुहैया थियो त आउं उन शइ जी तरदीद करे छॾियां त अहिड़ो कोई इशू न आहे। अलाह असीं पंहिंजी हिकिड़ी लविंग वाइफ, मुंहिंजा 3 मुंहिंजूं नियाणियूं आहिनि, 3 मुंहिंजा पुट आहिनि, ऐं माशाल्लाह ज़बरदस्त ख़ुशहाल ज़िंदगी आहे। ऐं हुन में ॿी शादी अरमाननि पाणी फिरे छॾियो तव्हांजे दोस्तनि, माना इहो 50,000 जो हार बि ठाराए छॾियो। ईअं त ॻाल्हियूं जाम ख़बर पई आहे मूंखे। तव्हां ताईं पेती त ॿुधाए रहियो, दुनिया ते इहे ॻाल्हियूं हूंदियूं त अहिड़ी काई ॻाल्हि कोन्हे। अलाह जा करोड़नि करम आहिनि, इरादो बि न आहे। अच्छा सही सही। शाइरी कंदा आहियो, गीत को लिखंदा आहियो, त शाइर खे तेसि ताईं मथे फेरी हूंदी आहे जेसि ताईं कंहिंखे ॿुधाए न इहो सुठो आहे या न। पहिरियों कंहिंखे ॿुधाईंदा आहियो? घरवारी खे ॿुधाईंदा आहियो? इहो त वाक़ई मूंसां त घणो अथव, माना तेसि ताईं चैन ई न ईंदो आहे कंहिंखे ॿुधाए न, त माना सम्झो त मुंहिंजा बेचैन रहंदो आहे। 5-8 सिंगर मुंहिंजा उते लोकल आहिनि। अच्छा। जेके जिन खे हुन में हिकिड़ो सजन सराई आहे, ज़हीर मास्टर ज़हीर खोड़ आहे, ऐं ॿिया 2-4 उते ॿिया बि आहिनि असांजे शाइर, जुमन माछी, 2-टे ॿिया शाइर आहिनि। उन्हनि खे आउं कलेक्ट कंदो आहियां, गाॾी खणंदो आहियां, ॿाहिरि निकिरंदो आहियां, हलो किथे वॉकिंग ते हलूं। अच्छा। त उहो बि माना वॾी प्लानिंग आहे, पंहिंजो कलाम ॿुधाइण लाइ गाॾी कढो, वॉक ते हलो। हा बिल्कुलु। मानी चांहि में पीआरियो आहे। 100% तव्हां माना बिल्कुलु मुंहिंजी दिलि ॻाल्हि करियो। त पोइ ईअं कंदा आहियूं। जुमन माछी त चवंदो हूंदो त रोज़ कलाम लिखे को? ईअं बिल्कुलु चए थो। हींअर अॼु बि चई वरी त असांखे गाॾी में चवंदे हलियोसि त बिल्कुलु ॿाहिरि निकिरंदो आहे। असांखे माना उहो वेदर सुठी हूंदी आहे त बसि ॿाहिरि वेंदा आहियूं, गर्मी हूंदी आहे त ॿाहिरि वेंदा आहियूं, दोस्तनि खे घुराईंदा आहियूं, त पोइ चवंदा आहिनि यार नई उहो पोइ ॿुधाईंदा आहिनि मूंखे नई शाइरी का, नओं को सॉन्ग ॿुधायो, का नई धुन ॿुधायो। असां वरी पोइ धुनूं पंहिंजूं केॾी महिल पाण बि तश्कील ॾेई छॾींदा आहियूं। त पोइ कुझु सिंगर हूंदा आहिनि त उहे सही गाइड कंदा आहिनि। त भई अशरफ हिते जेको सो ई लय जो मात्रे जो इशू अथई, थोरो हुनखे सिधो कर, त पोइ वरी कंहिं फनकार खे ज़ाहिर हाणे सुरैया जहिड़ी मशहूरु फनकार जे करे ॻाए, असां जहिड़ो सीनियर शाइर हुन वटि सॉन्ग खणी वञे, को हुन में कमी पेशी हुजे त पोइ हिकिड़ो माण्हू मज़ो न थींदो। सही सही सही। पोइ त कलाम जी तारीफ़ थींदी आहे, चांहि में पीअंदा आहिनि तारीफ़ कंदा। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तारीफ़ त कंदा न, भले आउं कहिड़ो बि ॿुधायां, पर ईअं कोन हूंदा आहे। ऐं 30-40 न मिड़ई तारीफ़ कोन थींदी आहे। तव्हां पर्सनली ॿुधायो त सुरिया वेठी आहे, मूं तव्हांखे जेको बि सॉन्ग ॿुधायो हूंदो अवां कॾहिं रिजेक्ट कोन कयो हूंदो। न तव्हां हिकिड़ो चओ न तारीफ़ करे छॾंदा आहिनि। मिड़ी तारीफ़ न मिड़ी तारीफ़ कोन कंदा आहिनि। तव्हांजा कलाम ॾाढा सुठा आहिनि, मां पाण ॿुधायां ॾाढा सुठा। माशाल्लाह सुठी शाइरी सुठो लिखंदा आहियो। हाणे यदि तव्हांजो नओं एल्बम कंहिंजी सिलेक्शन में अचे थो भला? शाइर अशरफ शाइर आहे को ॿियो शाइर? हाणे अशरफ शाइर सिलेक्शन करे रहियो आहे। हाणे इंशाल्लाह सुठो एल्बम, छो जो कोशिश आहे। हाणे त एल्बम और कैसेट जो ज़मानो आहे, त हाणे वरी फनकार आउं ॾिसां। हां असल में ख़बर छा आहे, 40 कलाम हिक उन में ॻाइनि था पिया एल्बम। हा ईअं न करणु खपे, छो जो अॻु में जेके असां कैसेटूं कंदा हुआसीं तमामु सुठा शाइर हूंदा हुआ असांजा कैसेटुनि जा, जेके मरूम फौज़िया सुमरो ॻाईंदी मयारी शाइरी, सुठी शाइरी, उहे हयाती आहिनि, कुझु आहिनि लिखनि नथा या उनखे ॻायो नथा। न ॻायूं था, मतिलबु हिकिड़ो उहा जेको आहे न हींअर शाइरी जी तव्हां ॻाल्हि कई त 40 कलाम, त उन में को बि मयारी ख़बर नथी पए। हा 40 कलामनि मां ख़बर की पवे, पूरा करिणो आहे, पोइ बसि लिखंदा पिया। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, हिकिड़ी ॿी इहा ॻाल्हि आहे त हिकिड़ो फनकार आहे कैसेट करे थो, त कैसेट हुनजी कम से कम 3 महीना 4 महीने जो गैप हुजणु खपे। अच्छा। हा न, असल में इन करे हाणे अवाम खे ॿुधण वारनि खे ख़बर कीअं पए त हाणे सुरैया जूं हिकिड़े महीने में 4 कैस्टूं अची वियूं, कहिड़ी वठनि? सही सही। कहिड़ी सिलेक्शन जी? अशरफ शाइरी सिलेक्शन सुठी आहे, जुमन माछी सिलेक्शन सुठी आहे, मतिलबु हाणे कंहिंजी सिलेक्शन जी ख़बर कीअं पवे? कोन पवंदी न। इन इहो तक़रीबन इलाही इहो माहौल थी वियो आहे, छो जो हिकिड़े महीने बिल्कुलु हुजणु खपे, ऐं शाइरी जो मयार हुजणु खपे, ऐं शाइरी। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे जो कंहिं बि असांजे फनकार जो कंहिंजो बि हिकिड़ो कलाम मशहूरु थी थो वञे, हिट थींदो, उहा उनजी महिनत आहे। असीं चवंदा उनखे मिलणु खपे, पर हाणे हुनजी महिनत हिकिड़ो कलाम हुनजो मशहूरु थी वियो, असां सभु हुनखे खणी ॻाईंदासीं, हुनखे त को बि फ़ाइदो कोन थियो। असली फनकार जो नालो ई गुम थी वेंदो आहे, आयो किथां? हा हिकिड़ी इहा बि मूंखे शिकायत आहे। असां मतिलबु पाण बि असां बि हुन में आहियूं, ऐं जेके बि असांजा फनकारनि जा छा उन्हनि खे बि आउं इहो ई चवंदसि त जंहिं बि हिकिड़ो को फनकार आहे हिट थिए थो या हिकिड़ो हुनजो गीत हले थो, हिकिड़ो हींअर त उहा आहे कोन, छो जो गीत या मशहूरु थियण जे शाइरी जी ख़बर पए नथी।
बल्कि हर फनकार पंहिंजी महिनत पाण करे त पंहिंजी बेहतर महिनत पाण करे असल में हिकिड़ो गीत कंहिंजो मशहूरु थो थियो सभु असां उनखे ॻाए पोइ असां छॾियूं पिया यूट्यूब ते फेसबुक ते छॾियूं पिया बाबा हेॾां होॾां इहो न करणु खपे सही सही हर को पंहिंजी महिनत पाण करे पंहिंजा कलाम सुठा करे ॻाए सुठा सुठा शाइर वेठा आहिनि अशरफ शाइर जी माशाल्लाह अहिड़ा शाइर असांजा काफ़ी आहिनि सुठियूं धुनूं ॻाइनि सुठो हिकिड़ो मौज़ू ॻाइनि जीअं असांजूं मरूम फौज़िया सुमरो जा कलाम जेके बि तमामु बहितर सुठा रहिया सही ऐं उन खां पोइ मां पंहिंजी तारीफ़ नथी कयां मूंखे उहो ई साॻी शाइरी उहो ई सेम उहो ई ॻायो आहे मूं सही त सुठी मयारी शाइरी बि ॻाइनि ऐं उन हिसाब सां जेको आहे न कैसेटूं कनि था त कैसेटनि में सभई जेके बि असांजा फनकार आहिनि उन्हनि खे इहो हिकिड़ो जीअं चवंदो आहे हिकिड़ो पैगाम ॾिजे ॾियां थी त बाबा 4 महीना 5 महीननि खां अॻु में कैसेट तव्हां 4 महीने में 7 कैसेटूं अची वेंदियूं ख़बर त कोन पवंदी न फनकार कहिड़ो शाइर कहिड़ो बाक़ी कलाम बि 40 हूंदा त पोइ ख़बर न पवंदी कहिड़ो सुठो कलाम लॻंदो या न लॻंदो कलाम विञाइजी था वञनि केसि ताईं ॿुधी वठंदा सही सही विञाइजी था वञनि माण्हू थोरो थोरो ॿुधंदा सही हा न माण्हू एतिरो त कोन की हाणे 40 कलाम लाइ 10 कलामनि त देरी कोन थी थिए ख़बर ई कोन थी पए अॻे 10 कलाम हूंदो आहे सिर्फ़ु 10 कलाम सही 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 भला तव्हां केतिरनि ॿोलियुनि में ॻायो आहे मूं तक़रीबन सिंधी में त ॻायो आहे उन खां मारवाड़ी ॻायो आहे उर्दू में बि ॻायो आहे सराइकी में ॻायो आहे बलोची में ॻायो आहे काफ़ी जेके ॿोलियूं आहिनि मूं ॻाए चुकी आहियां अञा बि कोशिशि आहे जेके बि ॿोलियूं इंग्लिश में कोशिशि कयूं था ॻाईंदासीं लिखी ॾियो त ॻाईंदो न हा ॻाए वेंदासीं अच्छा फोक ऐं लोक म्यूज़िक खे तव्हां तरजीह ॾियो था घणो ॻायो था ॿी का म्यूज़िक तव्हांखे वणंदी आहे पॉप म्यूज़िक या जेकी तेज़ गाना हूंदा आहिनि उहे तव्हां ॿुधंदा आहियो जी न छो असांजो जेको आहे न फोक रंग सां वधीक आहे लॻाव छो जो उन में हिकिड़ो अलॻि वैरायटी आहे ऐं हू जेको आहे उहो सभु अलॻि आहे ऐं असां जेको फोक ॻायूं था त उन में असांखे जेको ॿुधण वारा उनखे वधीक पसंदि था कनि त असां उहो ई ॻाईंदासीं ऐं असांजी दिलचस्पी ऐं घणो उन ते ई हूंदो आहे सही कॾहिं ऑफर अचे सुठा ॾोकड़ बि मिलनि का कंपनी चवे त तव्हांखे ॻाइणो आहे पॉप म्यूज़िक ॻाइणी आहे त ॻाए वेंदो ॻाए त वेंदासीं पर हे ॻाल्हि त जेको सुरया जंहिंमें मशहूरु आहे त सुरया उते ई मशहूरु रहंदी अच्छा सुरया मतिलबु हिकिड़ो त हाणे फोक रंग में मां ॻायां थी त बसि मुंहिंजो उहो ई सुठो आहे उहो ई उनखे हिकिड़ी मोट मिली आहे त ॿियो वरी कोन थींदो और तूं यकदार चपड़ी ते ॻाइनि थियूं कॾहिं इहो ख़्यालु आयो त भला हिकिड़ो एल्बम अहिड़ो बि कजे हा हा हर कंहिंजी वैरायटी अलॻि आहे उहे ईअं ॻाइनि थियूं की ईअं बि ॻाइनि थियूं अगरि ईअं करे थियो त ॻाए वेंदासीं कोई मसइलो इहो बि असांजे फोक रंग में शामिल आहे बिल्कुलु जी हा वाह वाह ॾाढी सुठी ॻाल्हि तव्हां कई आहे सो हिते इन सुठी ॻाल्हि ते हिकिड़ी नंढी साई आउं वठां थो पोइ वरी सोचूं था त अदी सुरैया जेकॾहिं यकदार चपड़ीअ सां ॻाइणु शुरू करे त पोइ यकदारो चपड़ी वॼाईंदो केरु इहो बि सुवालु आहे की मोटी जी पुछा कयूं नंढी साई वठूं था ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम